अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स खे कीअं हो ख़ैरियत सां हो ख़ुशि हो ज़िंदगियूं कीअं आहिनि छा कुछ थे पियो ज़िंदगी में छा कुछ न पियो थे अॻियां जी छा प्लानिंग कई आहे। अच्छा काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि असां मां शायदि कॾहिं कॾहिं मुंहिंजी बि इहा नेचर हुजे त तव्हां जेका शइ थींदी न आहे उनजी असां प्लानिंग कंदा रहंदा आहियूं उनजे बारे में असां सोचींदा रहंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल हिकु असां वटि आंसर आहे त असांखे ईअं लॻंदो आहे जी सरकारी नौकरी मिली वई त जीअं असांजो सॼो फ्यूचर जेको आहे उहो सिक्योर आहे। बट जिन वटि न आहे उहे सोचींदा रहंदा आहिनि त यार हे त कुझु बि आहे बट टेम्पररी जॉब आहे सुभाणे छा थींदो, अॼु खां 5 साल खां पोइ अगरि इहा न हुजे त छा थींदो, अॼु खां 10 साल खां पोइ छा थींदो, अगरि ख़ुदा न ख़ास्ता सुभाणे कुझु अहिड़ो थी वियो त पोइ छा थींदो। छा तव्हांखे ख़बर आहे त असां मां 90% जेके माण्हू आहिनि हमेशह उन्हनि ॻाल्हियुनि जी फ़िक्र कंदा आहिनि जेके कॾहिं थींदियूं ई न आहिनि। उहे ॻाल्हियूं जेके एग्ज़िस्ट न आहिनि कंदियूं ऐं शायदि जिन जे बारे में तव्हां सोची रहिया आहियो पर उहे तव्हांजे नसीब में न आहिनि, उहे थियणियूं ई न आहिनि। असां उनजे फ़िक्र में सॼी ज़िंदगी असां गुज़ारे छॾींदा आहियूं ऐं उन में जे फ़िक्र में रहण जे करे असां जेको अॼोको जेको मोमेंट आहे जेका असांजी जेका अॼोकी ज़िंदगी आहे उनखे असां निग्लेक्ट करे रहिया हूंदा आहियूं। अॼु जेके शयूं असां वधीक सुठे तरीक़े सां करे सघूं था सिर्फ़ु इन लाइ न करे सघंदा आहियूं छो त असां अॻियां जी प्लानिंग करे रहिया हूंदा आहियूं, अॻियां जे बारे में फ़िक्रमंद हूंदा आहियूं ऐं अॻियां जूं शयूं सोचे रहिया हूंदा आहियूं जेके शायदि कॾहिं थियणियूं बि न हूंदियूं आहिनि। हिकु सर्वे थियो जंहिंमें इहा ख़बर पई त माण्हुनि खे बजाए इन जे त उहो इहो सोचनि त जी हींअर जेको मां कमु करे रहियो आहियां उनखे सुठे तरीक़े सां मां कयां, उन कम में वधीक ख़ूबसूरती विझां, उन कम में वधीक मां एफर्ट विझां, माण्हू इन खां वधीक इन बारे में परेशान हूंदा आहिनि त जी सुभाणे हे थी वियो त छा थींदो, हे थी वियो त छा थी वेंदो, हीअं थींदो त छा थींदो, हूअं थींदो त छा थींदो। इन फ़िक्र में ई असां वरी सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾंदा आहियूं। त भई हीअ जेका 90% जेको हिकु रेशो आहे मूंखे लॻे थो हुन में किथे न किथे असां कॾहिं न कॾहिं असां ज़रूरु शुमार थिया हूंदासीं बिकॉज़ आई गेस हर माण्हू जे अंदरि इहा नेचर आहे त असां हमेशह फ्यूचर लाइ या त असां जेको पास्ट हूंदो आहे असांजो उन ते असां रिग्रेट कंदा रहंदा आहियूं या त पोइ फ्यूचर लाइ हमेशह असां फ़िक्रमंद थींदा रहंदा आहियूं। ऐं ठीकु आहे प्लानिंग करणु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे पर उन जे करे उन्हनि शयुनि खे इमेजिनरी हिकु तव्हांजी ज़िंदगी जेका आहे उहा पंहिंजे फ्यूचर जी ठाहे उनजे बारे में परेशान थियणु इहो थोरो एक्सट्रीम ते हलियो थो वञे। सो इन्हनि शयुनि ते कंट्रोल करणु ॾाढो ज़रूरी आहे। तॾहिं ई चवणु इहो आहे त तॾहिं ई तव्हां अॼु जेको कमु करे रहिया आहियो उन ते तव्हां मज़ीद सुठी जेका परफॉर्मेंस आहे उहा ॾेई सघो था जेकॾहिं तव्हां इन्हनि शयुनि जे बारे में जेके थियणियूं ई न आहिनि शायदि उन जे बारे में अगरि तव्हां न सोचो था। ऐं हूअं बि इंसान जी जेका हिकु स्ट्रक्चर इंसान जो कुझु ईअं ठहियलु आहे त जेॾीमहिल जेका शइ ईंदी आहे उन टाइम ते इंसान पंहिंजे पाण खे उन शइ जे लाइ रेडी करे विझंदो आहे, न ई उन जे उपतर त तव्हांजी शइ उहा थिए या न थिए पर तव्हां पंहिंजे पाण खे पहिरीं खां उन जे लाइ रेडी रखो। असां हूअं बि ख़ुदा न ख़ास्ता कंहिं ख़ुशी में ईंदा आहियूं या कंहिं ग़मी में ईंदा आहियूं उन टाइम ते पंहिंजे पाण खे इंसान चेंज करे वेंदो आहे। उन मोड में इंसान ऑटो मोड हिकु सेट थियल आहे जेको उन मोड में इंसान हलियो वेंदो आहे। पोइ छो उन्हनि शयुनि जे बारे में एतिरी फ़िक्र कजे, छो उन्हनि शयुनि जे करे पंहिंजे अॼु खे ख़राबु कजे। सो इन शइ ते ज़रूरु गौर करिणो आहे त छा वाक़ई असां उन्हनि माण्हुनि मां आहियूं जेके पंहिंजे बिला वजह जी शयूं सोचे पंहिंजे अॼु खे ख़राबु करे रहिया आहियूं ऐं अगरि असां उहे आहियूं त असांखे पंहिंजूं उन्हनि शयुनि खे किथे न किथे चेंज करिणो आहे। अच्छा जी प्रोग्राम जी तरफ़ अचूं था। हिन प्रोग्राम खे अॼोको स्पेसिफिक जेको प्रोग्राम आहे उनखे स्पॉन्सर कयो आहे डॉन चांहि। अच्छा जे चांहि जी ॻाल्हि थींदी आहे त इमोशन्स जेके आहिनि असांजे चांहि सां इमोशन्स किथे न किथे कनेक्ट थींदा आहिनि ऐं जॾहिं डॉन चांहि जी ॻाल्हि कजे या उन्हनि चांहि जी ॻाल्हि कजे जेका एक्चुअली सिंध जो ज़ाइको ॾियनि उन्हनि मां हिकु चांहि डॉन चांहि बि आहे। अच्छा जी डॉन चांहि तव्हां सभिनी जे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त ख़ुशख़बरी खणी आई आहे त 60 डेज़ जे लाइ हिकु ॾाढो ज़बरदस्त पैकेज आहे जेको डॉन चांहि ॾेई रही आहे। 60 डेज़ जे लाइ करिणो तव्हांखे इहो आहे त तव्हांखे डॉन चांहि जो हिकु पैकेट ख़रीदणो आहे ऐं उहो पैकेट ख़रीदे तव्हां उन्हनि ख़ुशनसीब माण्हुनि में शामिलु थी वञो था जेके ख़ुशनसीब माण्हू खटे सघनि था 1 लख रुपयो। जी हा, एंड इट इज़ नॉट फॉर 1 or 2 days, इट इज़ फॉर 60 days, कॉन्टिन्यूस 60 days। त जी अगरि तव्हां चाहियो था हीउ 1 लख रुपयो तव्हांजी खीसे में अचे किथे तव्हांजे घर में अचे त वञो डॉन चांहि जो पैकेट ख़रीदो ऐं उन्हनि ख़ुशनसीबनि में पंहिंजो नालो शामिलु कयो। अच्छा जी असां सां गॾु हाशिम भाई गॾु हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु। ज़िंदगी कीअं हाशिम भाई? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। कल तव्हां विया हो? अच्छा कल कहिड़ा? अच्छा हिकिड़ा कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके फ़िक्रमंद हूंदा आहिनि पंहिंजे लाइ त यार ठीकु आहे असां पंहिंजे लाइ टाइम कढूं, पंहिंजी हेल्थ लाइ टाइम कढूं, हीअं कयूं हूअं कयूं। हाशिम भाई किथे ज़िंदगी गुज़री आहे? कॾहिं को टाइम कढियो आहे? कल्ह असां ॾाढो हाशिम भाई खे ॾाढो कन्विंस करे असां मोकिलियो त हाशिम भाई तव्हां वञो, तव्हां वञी प्रॉपर पंहिंजो चेकअप करायूं। पोइ हाशिम भाई छा कयो तव्हांजी ज़ुबानी? हाशिम भाई उहो अॼु थींदो, उहो अॼु थी सियाणनि चयो त कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर।
न बसि अॼु थींदो। इहो त असां सियाड़नि में शुमार कोन्हे न, इहो मसइलो इहो असां सियाड़ में शुमार कोन्हे आहियूं। ख़ैर जी, पर इहा एक्चुअली सही ॻाल्हि आहे त अगरि तव्हांजी हेल्थ सही आहे तॾहिं ई तव्हांजी ज़िंदगी जा तमामु कम सही थी सघनि था। कमनि जे करे पंहिंजी हेल्थ खे कॉम्प्रोमाइज़ न कयो, बराए महिरबानी। अच्छा जी, प्रोग्राम खे अॻियां वधायूं था ऐं अचूं था असांजे महिमान जी तरफ़। असांजा ॾाढा प्यारा प्यारा महिमान अॼु सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। सभिनी खां पहिरीं हिकु पर्सनैलिटी जेका असां गॾु तशरीफ़ फरमा आहे, जनाब पाण हिकु एजुकेशनिस्ट बि आहिनि, हिकु स्कॉलर बि आहिनि ऐं सिंध विजन जा एक्स प्रेसिडेंट बि आहिनि, गॾोगॾु हिकु सोशल एक्टिविस्ट बि आहिनि। तशरीफ़ रखनि था असां डॉक्टर महबूब शेख साहब। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? बिल्कुलु बिल्कुलु तबियत ठीकु आहे? बहितरीन। ज़िंदगी कीअं आहे डॉक्टर साहब? ज़िंदगी मुसलसल मेहनत जो नालो आहे, मेहनत जो नालो आहे। जदोजहद, सुख आराम, प्यार ॾियो वठो, हिक ॿिए खे इज़त ॾियो वठो, असांजे लाइ ज़िंदगी इहा आहे। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं आई गेस त जंहिं एज क्राइटेरिया में तव्हां आहियो, ज़िंदगी जो सही मतिलबु तव्हां जहिड़ा माण्हू ई सम्झी सघनि था। हा, एज त पंहिंजी जाइ ते हिकिड़ो फैक्टर आहे, ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे। हर माण्हू इन तरफ़ अचे थो पियो ऐं इहा ख़ुशनसीबी आहे अल्हम्दुलिल्लाह इंसान जी जो अलाह ताला हुनखे उमिरि एतिरी ॾिए थो पियो। पर उन सां गॾोगॾु वरी फ़राइज़ बि थी था वञनि त हाणे जॾहिं एतिरे तजुर्बे ऐं एॾी तालीम ते असांखे अलाह नवाज़ियो आहे त असां पंहिंजे माशरे खे, असां पंहिंजी औलाद जी तरबियत लाइ असां कहिड़ो रोल अदा कयो आहे, इहो असांखे पंहिंजो पाण खां पुछणु खपे। सही इहो ज़रूरी आहे। ॾाढी हिकु डीप मीनिंग ॻाल्हि खे तव्हां करे विया आहियो। ऐं इंसानु अगरि हिन मां सम्झणु चाहे, सिखणु चाहे त खोड़ सारियूं शयूं सम्झी सघे थो, खोड़ सारियूं शयूं सिखी सघे थो। हिकु ॿी महिमान आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि ऐं जेतिरियूं पाण प्यारियूं आहिनि, कम बि माशाल्लाह हमेशह हिकु प्यारा प्यारा कंदी रहंदियूं आहिनि। पाण सोशल ऐं पॉलिटिकल एक्टिविस्ट आहिनि ऐं हिन वक़्तु ख़ैरपुर जिमखाना जूं लेडीज़ विंग जूं मोहतरमा पाण जनरल सेक्रेटरी बि आहिनि। असां गॾु हिना शाह जिलानी साहिबा जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, तबियत ठीकु आहे? दुआऊं बिल्कुलु ठीकु ठाक। ज़िंदगी कीअं पई गुज़रे हिन साहिबा? शुक्र आहे अल्लाह जो, शुक्र आहे सुठी पई गुज़रे। माशाल्लाह माशाल्लाह। छा हिकिड़ी शइ मां ॾिसी रही आहियां, ही पहिरीं कोऑर्डिनेशन थी वई छा? कलर सेम सेम जी कब ख़बर इतनी हसीन इत्तेफाक कीअं थियो आहे यार? वाकई तव्हां नोट कयो। हा बिल्कुलु, अचानक मुंहिंजी नज़र वई। यकीन ॼाणो त असां अॻ में कोन ॻाल्हायो आहे। फर्स्ट मुलाक़ात आहे। अच्छा, ज़िंदगी में फर्स्ट मुलाक़ात आहे। ओहो हो, जी जी। जॾहिं हसीन इत्तेफाक जी ॻाल्हि कबी आहे त पोइ इन्हनि खे चइबो आहे एक्चुअल हसीन इत्तेफाक। माशाल्लाह। ऐं हूअं बि हिन साहिबा तव्हां त जॾहिं बि ईंदा आहियो ॾाढो हिते या हुते किथे बि, पर जॾहिं बि हा तव्हां जिते बि हूंदा आहियो ऐं हमेशह माशाल्लाह ॾाढा ख़ूबसूरत लॻंदा आहियो, ॾाढा प्यारा लॻंदा आहियो। पाण खे एतिरो मेंटेन करे तव्हां माशाल्लाह रखियो आहे। इन जे पोयां राज़ छा आहे? कोई राज़ न आहे, बसि पाण खे बिज़ी रखंदा आहियूं ऐं एक्टिव हूंदा आहियूं। तव्हांजी सिहत जो राज़ इहो ई आहे त तव्हां चुप करे वेहण खां बहितर आहे एक्टिव रहो, कमकार कयो ऐं कुझु नेकी जा कम कयो। तव्हां पाण सुठा सुहिणा लॻंदा। तव्हां पाण सुठा लॻंदा, इहा वाकई सही ॻाल्हि आहे। बचपन में चवंदा आहिनि जेके सुठा कम कंदा आहिनि माण्हू उहे सुठा हूंदा आहिनि, उहे सुहिणा हूंदा आहिनि। असां किथे थोरो घणो असां बि सुहिणनि जी लिस्ट में शुमार कयूं था। कम ख़बर इलाही प्यारा पिया लॻो, अहिड़ी ॻाल्हि। थैंक यू सो मच। बट इहे बचपन में न मम्मी असांखे चवंदी हुई माण्हू सुठा कमु कंदो आहे, माण्हू सच ॻाल्हाईंदो आहे त माण्हू सुहिणो थींदो आहे। त इहे बचपन में ईअं हिकिड़ो हूंदो आहे न मदर जो लव हूंदो आहे, त उहो मदरहुड पंहिंजे लफ़्ज़नि में पंहिंजे तरीक़े सां सही चवंदा आहिनि। मतिलबु हाणे असांखे सभु शयूं नज़र अचनि थियूं त वॾा जेको बि चई विया या ॻाल्हियूं कंदा हुआ उहो माण्हू सम्झंदा न हुया ॿार असां, पर हाणे सम्झ में अचनि थियूं काफ़ी ॻाल्हियूं त उहे सच चवंदा हुआ। वाकई वाकई सही ॻाल्हि आहे। अच्छा जी, जल्दी सां मां चाहियां थी त हाशिम भाई जो आवाज़ु शामिल थिए। हाशिम भाई कुझु शामिल कयूं ताकी सुबुह जी शुरूआति जेका ॾाढी गहमा गहमी में थी चुकी आहे उहा थोड़ी काम थी वञे, थोड़ी ख़ूबसूरत थी वञे। जी याद छा तोखे ॾियारियां तुंहिंजा पैगाम जाना।
यादि छा तोखे ॾियारियां यादि छा तोखे ॾियारियां तुंहिंजा पैगाम जाना हाणे बादुनि वफ़ाउनि जो नाहे इम्कान जाना हाणे बादुनि वफ़ाउनि जो नाहे इम्कान जाना अदाउनि खे ॾिसी यादि आयो इहे मौसम जी अदाउनि खे ॾिसी यादि आयो एतिरो जल्दी बदिलजी वेंदो इंसान जाना केतिरो जल्दी बदिलजी वेंदो इंसान जाना जिंदगी तुझे अता हुई जो तुझे नाव कई जिंदगी तुझे अता हुई जो तुझे नाव कई मात जहिड़ी बि गुज़ारी जो एहसान जाना यादि छा तोखे ॾियारियां तुंहिंजा पैगाम जाना 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 जी वेलकम बैक। अच्छा जी, प्रोग्राम की शुरुआत ॾाढी ख़ूबसूरती सां अल्हम्दुलिल्लाह थी चुकी है। ॾींहं जी शुरुआत बि चवंदा आहिनि त तव्हां अगरि शुरुआत सुठी करण में तव्हां पंहिंजो कामयाब थी विया आहियो त उन खां पोइ तव्हांजो सॼो ॾींहुं ऑटोमेटिकली सुठो ई थी वेंदो आहे, सुठो ई गुज़रंदो आहे, सुठी फील ई उन ॾींहं में हूंदी आहे। केतिरो मुश्किल आहे महबूब शेख साहब, केतिरो मुश्किल आहे ज़िंदगी में पॉज़िटिव जेका हिकु वाइब आहे उहा पाण सां गॾु रखणु। तव्हां हिकु सोशल एक्टिविस्ट आहियो, तव्हां शायदि इन ॻाल्हि खे मूंखां वधीक सम्झी सघो। ॾिसो, हर हिकु माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ज़िंदगी शुरू करे थो ऐं पोइ उन जो इम्पैक्ट जेको आहे पूरे ॾींहं ते रहे थो। सही। मां जेका पंहिंजी सुबुह जी शुरूआत जेका आहे सा फजर जी नमाज़ पढ़ी पोइ वरी वॉक ते हलियो वेंदो आहियां। माशाअल्लाह। वॉक करे मोटी अचे पोइ अख़बार पढ़ी चांहि जो कोप पीबो ऐं पोइ जेको सॼे ॾींहं जो स्केड्यूल हूंदो उन ते हलंदासीं। पर जेकर मां कंहिं ॾींहुं मूंखे निंड अची वई, नमाज़ न पढ़ी सघियुसि या वॉक ते न वियुसि त इहो ॼण त सॼे ॾींहं लाइ मूंखे थोरो दिलि में महसूसु थींदो आहे त जेकर मां सवेल उथां हा। ॿी ॻाल्हि जेका मूं महसूसु कई आहे पंहिंजे ज़िंदगी में
त जेकॾहिं नाश्तो माण्हू हल्को फुल्को करे थो त उहो पाण खे ॾाढो चुस्त थो महसूसु करे, पर जेकॾहिं इतफ़ाक़न कॾहिं कंहिं ब्रंच में वञणु थियो ऐं पोइ हिते इहे 1500-1600 रुपया चार्ज कनि था त उनजी कसर कढण लाइ जेकर वञे था मानीअ ते ऐं टेबल ते ऐं डिशिस ते किरूं त उहो शाम ताईं तबियत बोझल ऐं डल थी रहे पई। सही सही सही। ॿी ॻाल्हि महसूसु थिए थी त जेकॾहिं सुबुह जो कंहिं चङनि माण्हुनि सां फ़ोन ते गुफ़्तगू थी वई ऐं का उतां इनकरेजमेंट मिली, का पॉज़िटिव का ख़बर मिली, का ॿ लफ़्ज़ एप्रिसिएशन जा मिलिया त साईं हे तव्हां चङो कमु कयो आहे वग़ैरह, त उहो बि सॼो ॾींहुं सुठो थो गुज़रे। पर जेकॾहिं कमु बि कयूं ऐं महिनत बि कयूं, पंहिंजे घरां ख़र्च बि कयूं, टाइम बि ॾियूं, वञूं पंधु करे गाॾी काए वञूं, पोइ बि जेकॾहिं शाम जो या सुबुह जो या कंहिं महिल इहो मैसेज मिले साईं ॿियो त सभु कुझु हो पर हीअ शइ रहियल हुई, त उन असांजे सॼे महिनत जो अच्छा मां त कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां, चाहे तव्हां उहो कम जे बारे में चयो, पर्सनल मीटिंग्स जे बारे में चयो, स्पेसिफिकली कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेको जेतिरो बि तव्हां सुठो परफॉर्म करे वञो पर उहे उन सुठे खे न ॾिसंदा, उन हिकु शइ खे ॾिसंदा जेका रहिजी वई आहे। आई गेस इहा शायदि इहा ॻाल्हि आहे जी। इहा ॻाल्हि त वरी हींअर वधीक जेका आहे सा महसूसु थींदी आहे जेके माण्हू सोशल मीडिया ते लिखनि था या पढ़नि था या ॾिसनि था जी। हाणे हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो एप्रोच आहे न ज़िंदगी जे बारे में, पर 90% माण्हू जेके असांजा जेको मां पंहिंजो महसूसु कयां थो ऐं त उनमें जेके नौजवान आहिनि या ईअं कैयुअल एप्रोच वारा माण्हू लिखनि था उहे घणो करे कॉपी पेस्ट करे मोकिलनि था बिना कंहिं तहक़ीक़ जे, बिना सोचण जे त इहे छा थी रहियो आहे, कीअं आहे। सही। हाणे चंद महीना अॻु बांग्लादेश में तब्दीली आई हुकूमत जी, साबिक़ वज़ीर आज़म हसीना वाजिद खे माण्हुनि कॾहिं ॿार फिटी कयो ऐं वरी ॻाल्हि थी, उन में हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ओपिनियन अचे पियो। त उन में बि मूं ॾिठो त माण्हू हिक ॿिए खे सफ़ा सुर मारण त तयारु थी पिया वञनि, ॼण त को बांग्लादेश जे वज़ीर आज़म जे हटाइण में उन माण्हू जो कमु हुयो या उनखे को इनाम मिलणो आहे। सही सही सही। सो इहे शयूं पोइ वरी पोइ सॼो ॾींहुं माण्हू हिकिड़ा त वरी दरगुज़र करे छॾींदा आहिनि। पोइ मां महसूसु कंदो आहियां त जेकॾहिं को अहिड़ो माण्हू नेगेटिव सोच जो आहे ऐं जेको मुसलसल कंहिं हिकिड़ी ॻाल्हि ते आहे पोइ मां हुनखे सिंपली अनफ्रेंड करे छॾींदो आहियां। बाबा हाणे बेस्ट ऑप्शन है, किस्सो ही ख़त्म, किस्सो ही ख़त्म। तव्हां पंहिंजी दुनिया में ख़ुशि रहो, असां पंहिंजे माहौल में ख़ुशि आहियूं, असांजी सॼो ॾींहुं ख़राबु न कयो। बिल्कुलु। अच्छा इन जो रीज़न वरी जॾहिं ॻाल्हियूं कबियूं आहिनि त डिफरेंट जेके ओपिनियंस ईंदा आहिनि उनजो रीज़न हिकु रीज़न इहो बि साम्हूं ईंदो आहे न साहिब त असां वटि छो त असां पंहिंजे जेको यंग लॉट आहे असां वटि उनखे सही डायरेक्शन शायदि न ॾेई सघिया आहियूं, ओतिरो मसरूफ़ ओतिरो ज़िम्मेदार न ठाहे सघिया आहियूं। उनजो रीज़न असांजो पंहिंजो पेरेंट बि आहे, असांजो मुआशिरो बि आहे, सरकार बि आहे, डिफरेंट शयूं आहिनि। त असां उन्हनि पंहिंजे नौजवाननि खे, असां पंहिंजी नसिल खे शायदि सही डायरेक्शन न ॾेई सघिया आहियूं, उन तरीक़े सां सम्झाए न सघिया आहियूं। तॾहिं उन्हनि वटि छो त फ्री टाइम आहे ऐं उन फ्री टाइम खे ईज़ी जेको अवेलेबल शइ आहे उहो तव्हांजो फ़ोन आहे ऐं तव्हांजो उहो कीपैड आहे जेको फ़ोन में आहे, त तंहिं करे शायदि असांजा माण्हू एतिरा एक्सट्रीमिस्ट थी विया आहिनि। ईअं आहे असल में ईअं हूंदो आहे न, हिकु त ॾिसो हिकिड़ो स्कूल मां ॿार सिखे थो, ॿियो घर मां फैमिली मां तरबियत हिकु ॿारनि खे मिले थी। ऐं पहिरें ज़माने में हाणे इहो फ़र्क़ु आहे, हाणे माण्हू में उहे स्किल्स न आहिनि, उहो शौक़ु न आहे, हाणे माण्हुनि खे शौक़ु नथा कनि त असांखे कुझु सिखणो आहे। हाणे असां अगरि डिपेंड कंदासीं सिर्फ़ु गवर्नमेंट जॉब्स ते त भई असांखे बसि ॿियो कुझु न आहे, मां इंटर कई आहे, मां मैट्रिक कई, मां हाणे मास्टर्स कयो आहे, BA कई, मूंखे हाणे गवर्नमेंट जॉब,
हा। पोइ असां इन शइ खे हाणे उहो ज़मानो न आहे। हाणे तव्हां पंहिंजे स्किल्स खे अॻिते कयो, कुझु सिखा वठो, कोर्सिस कयो, IT जा, कंप्यूटर जा, डिप्लोमा। जीअं असांजे ॻोठनि में मायूं आहिनि वीचारियूं, इहे थियूं हुनरमंद जेको आहे उहो थियूं सिखनि, त इन शयुनि खे अॻिते आणणु खपे ऐं उन्हनि मां चेंजिस आणणु खपे। उहो चवां थी न, त उहो ज़मानो हलियो जीअं असांजो हाणे यादा जो जेको ज़मानो उहो हाणे न आहे। पर असांजो जेको पेरेंट्स हूंदा उहो असांखे हिकिड़ी सुठी ॻाल्हियूं सेखारींदा। अॼुकल्ह जेको सोशल मीडिया आहे त हिकिड़ो पॉज़िटिव वे में वठूं त पॉज़िटिव आहे, अगरि असां नेगेटिव में वेंदासीं त इलाही नेगेटिविटी अची थी वञे। उहो असां ते डिपेंड थो करे त असां हुन मां छा था सिखिया वठूं। सुठियूं शयूं सिखंदासीं त उहो असांखे फ़ाइदो थींदो। इंसानु पंहिंजे ज़ाती हुन ते फैल थी अचे त बाबा मूंखे छा करिणो आहे ज़िंदगीअ में, मूंखे करिणो छा आहे, मूंखे फ्यूचर मुंहिंजो छा आहे। पेरेंट्स ॾिसो पंहिंजे पहिरियों त ज़बरदस्ती चवंदो बाबा तोखे डॉक्टर थियणो आहे त बाबा डॉक्टर ई थियणो आहे। पहिरियों ईअं हूंदो बाबा मूंखे बाबा चयो अमा चयो, पर हाणे इहा शइ न आहे। हाणे असां ॿारनि खे डिपेंड करे छॾियो, बाबा तव्हां पाण ई मर्ज़ी सां इंडिपेंडेंट आहियो, तव्हां पंहिंजी लाइफ पंहिंजे तरीक़े सां गुज़ारियो। ऐं हाणे ऑप्शन्स बि इलाही आहिनि। पहिरियों हूंदो बाबा डॉक्टर आहे या इंजीनियर थियणो आहे बसि। हाणे त तव्हां ॾिसो केॾियूं असां वटि शयूं आहिनि जेके ॿार पंहिंजे इंट्रस्ट सां, तव्हां मास्टर्स कयो, तव्हां CCA कयो, तव्हां आर्मी में वियो, तव्हां पुलिस डिपार्टमेंट जा एॾा लेडीज़ बि हाणे जिथे किथे एक्टिव आहिनि। इहे शयूं आहिनि त ॿारनि खे थोरो मोटिवेट ज़रूरु करणु खपे। घर मां ई पेरेंट्स खे ई खपे त पंहिंजे ॿारनि खे थोरो सिखिया ॾियनि, सम्झाइनि। ऐं मां सम्झां थी त हाणे माहौल बि उहा शइ न आहे। हाणे ॾींहों ॾींहों माहौल ॾाढो ख़राबु थींदो थो वञे। पहिरियों चवंदा हुआ नियाणियूं न कढो, नियाणियुनि जा मसइला आहिनि। हाणे त पुटनि जे लाइ बि अनसिक्योरिटी ॾाढी वधी वई आहे। इहे शयूं आहिनि त ॿारनि खे तव्हां थोरो सम्झायो, ॿाहिरि निकिरो था, नज़र रखो उन्हनि ते, डिपेंड किथे न कयो। स्कूल बि वञनि था उन्हनि ते बि नज़र रखो, भले कॉलेज वञनि, यूनिवर्सिटी वञनि, भले हर इदारे में पंहिंजी तव्हांजे पेरेंट्स जी इंटरफेरेंस तमामु ज़रूरी आहे। अच्छा, जिथे असां सोशल मीडिया में जिथे असांजो इहो हिकु नेगेटिव एस्पेक्ट जेको साम्हूं अचे पियो ऐं जेको ॾींहुं जीअं ॾींहुं गुज़रे थो वधंदो थो वञे, उते तव्हांखे छा थो लॻे त सोशल एक्टिविज़म में छा इन सोशल मीडिया को पॉज़िटिव रोल प्ले कयो आहे? हा बिल्कुलु। ॾिसो कुझु शयूं मां चयमि न त पॉज़िटिव बि आहिनि, नेगेटिव बि आहिनि। त सोशल मीडिया में इहो आहे त तव्हां इंकरेजमेंट बि आहे। हाणे ॾिसो असां किथे मुंझूं था, बाबा गूगल खां पुछो। इलाही शयूं असांखे बि कुझु शयूं ख़बर न हूंदी आहे, बाबा हिन मीनिंग छा आहे, हिन एक्सप्लेनेशन छा आहे। त इहे काफ़ी शयूं तव्हांखे क्लियर थी वञनि। ऐं सोशल मीडिया में चवां थी न त इलाही शयूं ॼण फेसबुक तव्हां यूज़ कयो, तव्हां इंस्टाग्राम कयो, तव्हां टिकटॉक अॼुकल्ह ॾिसो था इलाही आहे, एक्स आहे, ट्विटर आहे। त इहो तव्हां पाण खे प्रमोट था कयो। पंहिंजी जेको तव्हांजी कमु आहे, तव्हां जेको कमु कयो था उहो तव्हां अॻिते फॉरवर्ड था कयो, ॿियनि ताईं पहुचायो था। सुठियूं शयूं पहुचाइणु खपनि। त उहो ई आहे त तव्हां ते डिपेंड थो करे तव्हां उनखे कीअं था इस्तेमालु कयो शइ खे। सही। ऐं वाकई में असां वटि मसइलो इहो ई आहे त जेॾीमहिल असां वटि का शइ ईंदी आहे न त असां उनजो इस्तेमालु या त उन शइ ते असां पहुचंदा न आहियूं, पर वंस अगरि जॾहिं असां उन शइ ते पहुची वेंदा आहियूं त उनखे एतिरो एक्सट्रीम इस्तेमालु असां करे वेंदा आहियूं जो उहो नेगेटिविटी जे तरफ़ हलियो वेंदो आहे। पर मां हीअं कल्ह टियों ॾींहुं शायदि किथे पढ़ी रही हुअसि त असां वटि हाणे शायदि उहा बि जेके हिकु रिस्ट्रिक्शन्स आहिनि जेके पहिरीं असांजे पंहिंजे हथ में हूंदियूं, हाणे इंडिविजुअल जे लाइ, हर इंडिविजुअल जे लाइ 16 इयर्स ताईं जेको ॿारु आहे उन जे लाइ सोशल मीडिया जूं महदूद सिर्फ़ु साइट्स हूंदियूं जेके अवेलेबल हूंदियूं ऐं सॼियूं साइट्स जेके आहिनि उहे ओपनली जेके हिन वक़्तु अवेलेबल आहिनि उहे न हूंदियूं। शायदि इहे शयूं करे शायदि असां कुझु बहितरी तरफ़ हलिया वञूं। बिकॉज़ कोशिशि करे ॼण नंढा ॿारनि खे अॼुकल्ह मां ॾिठो आहे त भई ॿारनि खे मोबाइल ॾेई छॾियो था, बाबा गेम कयो, मानी नथा खाओ, पोयम ॾिसो। त इहे शयूं सुठियूं न आहिनि। ॿारनि खे नंढे लाइक़ में इन शयुनि खां परे रखो। असांजे ज़माने में किथे हूंदो हो मोबाइल, त उहो असां पोइ पंहिंजी फैमिलीज़ खे टाइम ॾींदासीं, हिक ॿिए सां कम्युनिकेशन हूंदी हुई गॾु। अॼुकल्ह तव्हां फैमिली मेंबर 5 वेठा आहिनि, ॿार पीउ माउ, त रुॻो सभु हर कोई पंहिंजे मोबाइल में लॻो पियो आहे। त इहे ॾिसो न इहे शयूं ग़लति आहिनि। हा कयो, तव्हां पंहिंजे टाइम सां कयो, पंहिंजे जेके तव्हांजो सम्झो था त तव्हांखे किथे ज़रूरत आहे त तव्हां उते इस्तेमालु कयो। लेकिन उन जो हिकिड़ो टाइमिंग हुजणो आहे। फैमिली में तव्हां वेठा हो, तव्हां इन शयुनि खे इस्तेमालु न कयो। सही आहे। हर शइ जो सही बि इस्तेमालु आहे, ग़लति बि इस्तेमालु आहे। बिल्कुलु उहो तव्हांजे मथां आहे त तव्हां उनखे कीअं इस्तेमालु कयो था। ऐं हमेशह मां त इहो चवंदी आहियां त जेका शइ नई इंट्रोड्यूस थी थिए उहा कंहिं ख़राबी जे लाइ इंट्रोड्यूस न थींदी आहे। इहो तव्हां ई मां ई आहियूं जेको उनखे ख़राब जी तरफ़ वठी हलिया वेंदा आहियूं। काई बि शइ तव्हां एक्सट्रीमिस्ट में हलिया वेंदव त उहा तव्हां लाइ ख़तरनाक हूंदी। बिल्कुलु ईअं ई आहे। महबूब शेख साहिबु तव्हांजी तरफ़ ईंदमि ऐं थोरो सो छो त एज़ एन एजुकेशनिस्ट बि तव्हां माशाल्लाह एक्टिव रहंदा रहिया आहियो, थोरो सो तव्हांजी नज़र पंहिंजे जेको एजुकेशन सिस्टम आहे
उन ते थोरो सो विझणु चाहींदमि। पहिरीं त मां तव्हां खां पुछणु चाहींदमि पंहिंजे एजुकेशन सिस्टम खे तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में कीअं बयानु कंदो असांजो जेको एजुकेशन सिस्टम आहे? ॾिसो, इन में त को शक शुबो ई न आहे त सिंध एजुकेशन जे हवाले सां, तालीम जे हवाले सां आहिस्ते आहिस्ते पुठिते थी पवंदी वञे ऐं इहो सफ़र जेको शुरू थिए उनखे 40-50 साल थिया आहिनि, उन ज़वाल खे रोकण जा के बि तरीक़ा कामयाब न विया आहिनि। यकीनन हर हुकूमत, चाहे उहा जमहूरी हुजे या चाहे ग़ैर जमहूरी हुजे, उन्हनि पंहिंजनि तरीक़नि सां कोशिशि कई आहे, पर कामयाब न वियो आहे। जेको मौजूदु जेको सिस्टम हले थो गुज़र 8-10-15 सालनि जो, जेको मां एज़ अ सीनियर एजुकेशनिस्ट जे लिहाज़ सां ॾिसां थो त ब्यूरोक्रेसी हींअर एजुकेशन में तमामु वधी वई आहे। सही। हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां थो, जेकॾहिं कंहिं कॉलेज जे प्रिंसिपल खे या कॉलेज जे कंहिं लेक्चरर खे थो वठां या कंहिं स्कूल जे हाई स्कूल जे टीचर खे थो वठां, उनखे जेकॾहिं उमिरि ते वञण लाइ एप्लीकेशन ॾियणी आहे, हिकिड़ी मामूली ॻाल्हि आहे, उनजे को बि इन में को वॾो मसइलो कोन्हे, पर उहा एप्लीकेशन उन लेक्चरर खां निकिरंदी प्रिंसिपल खां निकिरंदी डायरेक्टरेट खां निकिरंदी सेक्रेटरेट में सेक्शन ऑफिसर, डिप्टी सेक्रेटरी, एडिशनल सेक्रेटरी, उन ताईं पहुचंदे कई महीना लॻी था वञनि। उहो जेको हुनजो टाइम हूंदो आहे उमिरि ते वञण जो, जेका हुनजी बुकिंग थियल हूंदी आहे, उहा ख़तमु थी वञे। अहिड़ी तरह जेको आहे गैर मुल्की स्कॉलरशिप्स थियूं अचनि पियूं, उन में एतिरी ब्यूरोक्रेसी आहे, पुछ पुछां तूं केरु आहे, काथों आहे, हे एप्लीकेशन ॾे, हे फॉर्म भरे, हे करे, उहा स्कॉलरशिप लैप्स थी वञे। त उहो जेको हिकिड़ो ट्रस्ट हुअणु खपे, इहा ई एप्लीकेशन जेका उमिरि जी, हिकिड़ो तव्हांखे ठोस मिसाल ॾिनो आहे मूं, त जेकॾहिं उहो प्रिंसिपल जेको आहे एप्रूव करे ॾियारे मोकिले, प्रिंसिपल 19 ऐं 20 ग्रेड जा आहिनि, ज़िमेदार माण्हू आहिनि, त इहा सॼी जेका लिख पढ़ में जेको महीना ऐं लॻी था वञनि, उहा बंदि थी वञे। त हींअर चाहे प्राइमरी स्कूल जो सिस्टम आहे, चाहे सेकेंडरी जो, चाहे पंहिंजो असांजे कॉलेज जो, चाहे यूनिवर्सिटीज़ जो, त इन सिस्टम में सभई पिया था सफ़र कनि ऐं सेक्रेटरेट में फाइलनि जा ढेर पिया आहिनि। उहे माण्हू पिया था उते धिका खाइनि, परेशान थियनि, अचनि वञनि, पर उनजो को हल कढण लाइ को तयारु न आहे। इन ब्यूरोक्रेसी खे घटाए वञे त जीअं उहे जेके माण्हू आहिनि पंहिंजी जाइनि ते पंहिंजो कमु कनि न, साॻी शइ पंहिंजी रिपीट थिए। सही। अच्छा, मैं सभु थोरो सो अगरि तव्हांखे फॉर हिकु इमेजिनरी हिकु सिस्टम हिकु इमेजिन था कयूं जंहिंखे लीड तव्हां कयो था, हिकु शइ तव्हां पॉइंट आउट कई, एजुकेशन सेक्टर में ॿियूं अहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे इन तरीक़े जी तब्दीली जी ज़रूरत आहे? अगरि उहा सीट तव्हांखे ॾिजे, एजुकेशन सिंध जो एजुकेशन, चलो पाकिस्तान ते नथा वञूं, सिंध जे एजुकेशन खे तव्हां लीड कयो, कहिड़ियूं कोताहियूं आहिनि जंहिं ते असांखे कमु करिणो आहे? ॾिसो, सभ खां पहिरीं जेका अहम तरीन आहे जिथे असां मुकमिल नाकामयाब था वञूं सालनि खां, उहा आहे द इंडक्शन ऑफ अ टीचर ऑन मेरिट। प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी लेवल ताईं जेकॾहिं टीचर्स जी, उस्तादनि जी, प्रोफेसरनि जी, लेक्चरनि जी भर्ती मेरिट ते थिए थी त तव्हां सम्झो त अधु जेको आहे तव्हांजो निज़ाम तालीम बहितर थी थो वञे। सही। ॿियो जेको असांजे हींअर सिंध जे तइलीमी इदारनि में इन सां वाबस्ता मामलात में जेको मसइलो आहे, उहो आहे यूनियन साज़ी। प्राइमरी, सेकेंडरी, यूनिवर्सिटी, कॉलेज में उस्तादनि जी यूनियन्स अलॻि आहिनि, ऑफिसर्स जो अलॻि आहिनि, लोअर एम्प्लॉइज़ जो अलॻि आहिनि, क्लर्कनि जो अलॻि आहिनि, वेतिरे क़दुरु जो पटे वारनि जी बि यूनियन ठहियलु आहे। बिल्कुलु। मां लाड़काना बोर्ड जो चेयरमैन हुयुसि, मूंखे प्रिंसिपल लेडी गर्ल्स पंहिंजो हाई स्कूल जी प्रिंसिपल फ़ोन कयो त सर पटे वारनि हड़ताल कई आहे, तव्हां अचो ॻाल्हायो। मां उते वियुसि त
त मां ॾिसी हैरान थियुसि त उहो पटे वालो प्रिंसिपल लेडी प्रिंसिपल सां गॾु सोफ़ा सेट ते वेठो आहे ऐं मुतालबो कहिड़ो हुयो त साईं तव्हां तमामु घणी सख़्ती कई आहे असांजो 12 महीने में इंतज़ारु कंदा इम्तिहान थिए थोरो असांजो रोज़ी रोटी लॻियल हूंदी आहे ॿार बचण खे लटो कोड़ वठी ईंदा आहियूं त एतिरी सख़्ती कई आहे जो असां को कमु ई नथा कयूं हाणे इन लेवल ते वञी असांजो ज़वाल आयो आहे जेको को खुली तरह ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे सही सही आई गेस असां इहे अहम शयूं आहिनि जंहिं ते असांजी हुकूमत खे तवजो ॾियणु खपे उनखे तमामु अख़्तियार आहिनि छो नथा तवजो ॾियनि छा इहा सभिनी खे ख़बर न आहे त इम्तिहान असां वटि कीअं थियनि था सही जेके असांजा कोर्स हाणे ताज़ो अख़बारात में ख़बरूं आयूं तव्हां सभिनी पढ़ियो हूंदो मीडिया ते टीवी ते वग़ैरह ख़बर न आहे केतिरा हज़ार जेके उस्ताद जेके आहिनि से वञनि ई नथा सालनि खां जी पंहिंजे ड्यूटी ते ईअं पोइ चाहे उहे स्कूल हुजनि चाहे कॉलेज हुजनि चाहे यूनिवर्सिटी हुजनि कंहिं बि जाइ ते पूरी तरह जांच कई वञे वञनि कोन था मजाल आहे जो को उन्हनि खां को पुछे भई तव्हां जूं हाणे हेॾियूं सारियूं बहितरीनु पघारूं थी वियूं हाणे उस्ताद कॾहिं पघार जी शिकायत न कंदा पर सही ड्यूटीअ ते वञण लाइ उहो पूरी तरह तयारु न आहिनि ऐं उन्हनि जे जेके तमामु थोरे तइदाद में हाणे या केतिरो तइदाद आहे उन्हनि जे करे उहे उस्ताद जेके ड्यूटी जा पाबंद आहिनि जेके महिनत सां कमु करणु चाहिनि था उन्हनि जी बि बदनामी पई थिए बिल्कुलु बिल्कुलु ये अच्छा जल्दी सां हिकु ब्रेक की तरफ़ हलूं था ऐं वापसि अची कुझु अहिड़ियुनि शयुनि ते बि इंशाल्लाह डिस्कस कंदासीं कुझु ख़ूबसूरत ॻाल्हियूं बि इंशाल्लाह प्रोग्राम में शामिलु कंदासीं वक़्तु थियो आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ जी वेलकम बैक अच्छा जी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॾाढो ख़ूबसूरती सां जारी आहे ॾाढियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं बि ऐं हक़ीक़त वारियूं ॻाल्हियूं बि प्रोग्राम में शामिलु थी रहियूं आहिनि अच्छा हिकु ॻाल्हि जेका अक्सर तव्हांजे कमकारनि ते त खोड़ सारा तव्हां बि शोज़ कया आहिनि खोड़ सारा तव्हां बि शोज़ कया आहिनि काफ़ी सारियूं शयूं ज़रूरु डिस्कस थी हूंदियूं थोरो सो मां तव्हांजी पर्सनल लाइफ खे पंहिंजे नाज़रीन सां शेयर करणु चाहियां थी कुझु उहे शयूं जेके शायदि असांजा नाज़रीन न सुञाणींदा हुजनि थोरो सो मां उन्हनि खे तव्हां सां वधीक डीपली मुलाक़ात कराइणु चाहियां थी असांजे नाज़रीन खे हिन साहिबा तव्हां खां स्टार्ट कंदमि हिकु वर्किंग लेडी जेका हिन वक़्तु ॾाढी ख़ूबसूरती सां कमु बिल्कुलु करे रही आहे पर हिकु लेडी ऐं जॾहिं तव्हां हिकु औरत जी ॻाल्हि कंदा आहियो ज़ाहिर उन ते असांजे मुआशराती तौर ते असांजो कल्चर में आहे त घर जी रिस्पॉन्सिबिलिटी बि अलॻि हूंदी आहे घर जो सभु कुझु बि ॾिसणो हूंदो आहे सो कीअं गुज़रंदी आहे ज़िंदगी कमकार खां अलावा कीअं गुज़रंदी आहे ज़िंदगी ज़िंदगी ॾिसो असांजी पंहिंजे आहे हथ में त कीअं था गुज़ारियो अगरि मां सुठे ॾींहं अदा मूंखे ॻाल्हि सुठी हिकिड़ी कई त बाबा अगरि सवेरे तव्हां उथो था त तव्हांजो इलाही सुठो ॾींहुं सॼो ॾींहुं गुज़री थो वञे बिल्कुलु मां बि 7 साढे 7 ताईं उथी वेंदी आहियां 8 बजे पंहिंजो रिलैक्स थी नाश्तो वाश्तो करे पंहिंजो कमुकार घर खे ॾिसी उन खां पोइ रेडी थी मां बि अॼुकल्ह असां वटि लेडीज़ जो खाना में सेंटर पियो हले सिलाई जो न टेलरिंग जो उन में 2 शिफ्टूं हूंदियूं आहिनि सुबुह जो 9 खां 12 ताईं 12 खां 3 बजे ताईं त उन में ब्यूटिशन जो बि कोर्स आहे सिलाई जो बि आहे टोटल 100 लेडीज़ खे असां सेखारींदा आहियूं त उहो 9 बजे शुरू थींदो आहे मां 10 खां वठी वेंदी आहियां मां 3 बजे ताईं उते हूंदी आहियां त उहो ॾींहुं मुंहिंजो एॾो हेक्टिक ऐं बिज़ी गुज़रंदो आहे उन में पोइ मीटिंग्स बि थी वेंदियूं आहिनि कुझु इवेंट हूंदा आहिनि किथे यूनिवर्सिटी में सेशन थी विया किथे एजुकेशन जा कमु कंदी आहियां मां एजुकेशन ते बि काफ़ी त उन में के प्रोग्राम्स थी विया किथे विज़िट थी वियो उहो मां 3-4 ताईं मुंहिंजो हिकिड़ो शेड्यूल हूंदो आहे मां एॾी पोइ थकी पवंदी आहियां घर ईंदी आहियां वरी मुंहिंजो पंहिंजो नंढिड़ो पुटु आहे उनखे टाइम ॾींदी आहियां वरी थोरो रेस्ट कलाकु ॾेढ करे वरी मां जिम वेंदी आहियां छो जो उतां जी बि जनरल सेक्रेटरी आहे त उते जेके मेंबर्स आहिनि उनखे बि टाइम ॾियणो पवंदो 6-7 ताईं मां उते हूंदी आहियां उन खां पोइ अगरि काथे डिनर आहे या मतिलबु टाइम ॿुधायो थी न ईअं बिज़ी गुज़री वेंदो आहे ख़बर ई न पवंदी आहे पोइ 11-12 ताईं मां सुम्ही पवंदी आहियां त भई मूंखे वरी सुबुह जो उथिणो आहे त हाणे मां चवां थी त हिकिड़ो माण्हू चवंदो आहे न भई मूंखे गवर्नमेंट जॉब आहे मूंखे ऑफिस कीअं बि करे वञिणो आहे पर हिन उमिरि में अची असां बि इहो चवंदा आहियूं त भाऊ मूंखे कहिड़ी जॉब आहे मूंखे कीअं बि करे वञिणो आहे उहो असांजे लाइ इलाही मतिलबु पुरसुकून ॾींहुं सुठो गुज़री वेंदो आहे त असां पाण खे बिज़ी था रखूं हा प्रॉब्लम्स थींदा आहिनि घर में कमु ज़िमेदारियूं भले मासियूं हुजनि नौकर हुजनि पर जेसि ताईं मां ॾिठो आहे तव्हां पाण नथा नज़र कयो कंहिं शइ ते तव्हां वटि 10 नौकर बि हुजनि कुझु बि न
ईअं ई आहे मां स्पेशल फ्री हूंदी आहियां, पाण लाइ डिनर पाण करे वठंदी आहियां, पुट फरमाइश कंदो आहे लंच पाण करे वठंदी आहियां। इहे शयूं घर खे बि किचन खे बि ओवरऑल तव्हांखे सभु ज़िम्मेदारियूं करणियूं पवंदियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, कॾहिं कॾहिं इहा हिकिड़ो चवंदा आहिनि त जॾहिं तव्हां जेका बि औरत जेका हाउस वाइफ आहे उनखे ज़िंदगी में कॾहिं न कॾहिं इहो गिल्ट ज़रूरु फील थींदो आहे त यार मां शायदि जॉब कयां हा त हीअं हुजां हूअं हुजां। छा हिकु वर्किंग लेडी खे हिकु कॾहिं को अहिड़ो गिल्ट थींदो आहे त यार काश मां बि हाउस वाइफ हुजां हा, मां बि पंहिंजे घर खे पूरो फुल टाइम ॾियां हा, कॾहिं उहो गिल्ट फील थियो? न, छो जो मां पाण हाउस वाइफ ई हुयसि कुझु साल पहिरियों, जेसिताईं मुंहिंजा ॿार मतिलबु अनमैरिड हुया, पढ़नि पिया, त मां बिल्कुलु कमु न कंदी हुअमि। शौक़ु हूंदो हो, मां घर में वेही बि काफ़ी, छो जो हिकिड़ी पॉलिटिकली फैमिली जे हिसाब सां मां घर में ई वेही काफ़ी कमकार कंदी हुअमि। छो जो तव्हांखे ख़बर आहे हस्बैंड जी तरफ़ां बि परमिशन न हूंदियूं, कुझु रिस्ट्रिक्शन्स हूंदियूं। उन खां पोइ जॾहिं ॿार वार शादी थी विया त पोइ मां फ्री हुयसि। मां चयो हाणे त टाइम आहे त हाणे मां निकिरां, छो न पंहिंजो कमकार कयां। उन हिसाब सां मां पंहिंजो शुक्र आहे मूंखे हाणे एतिरी तकलीफ़, छो जो ॿार बि न आहिनि, ज़िम्मेदारियूं न आहिनि मूं वटि। हिकिड़ो ॿारु ॿुधायां थी आहे थोरो स्पेशल चाइल्ड आहे, उनखे मूंखे टाइम ॾियणो पवंदो आहे। पोइ कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जून में हुनजी तबियत ख़राबु थी वई त मां पूरो महीनो हुनखे कराची में ई हुयमि, 8 ॾींहं हॉस्पिटल में हो त मां सॼो पंहिंजो कमकार छॾे सिर्फ़ु हुनखे टाइम ॾिनो। त छो जो उहो बि असांजे लाइ ज़रूरी आहिनि, छो जो पहिरियों फैमिली आहे पोइ ॿिया कम आहिनि। असांखे जॾहिं बि कोई इशू हूंदा आहिनि त मां पहिरियों पंहिंजे ॿारनि खे ॾिसंदी आहियां। मुंहिंजा ॿार ॿाहिरि वेंदा आहिनि, मां पहिरियों उन्हनि खे टाइम ॾींदी आहियां त न बाबा पहिरियों तव्हांजो टाइम हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो आहे न, इहे ख़तमु। जेसिताईं असां ज़िंदगी में ज़िंदा आहियूं तेसिताईं असांखे कुझु पंहिंजी दिलि सां था कयूं, त छो जो असांखे हिकिड़ो सुकून थो मिले त न भई कुझु न कुझु कयूं, माना के नंढड़े कम जे करण सां असांखे उनजो सवाबु मिले, अजर मिले। नेकी त तव्हां केतिरी बि कयो घटि आहे, पर मां इहो सोचींदी आहियां त अलाह साईं असांखे ज़िंदगी हिकिड़ो दफ़ो ॾिनी आहे त छो न हिन में कंहिंखे जंहिंखे फ़ाइदो पहुचाए इंसानु सुठो टाइम गुज़रे। शुक्र आहे अलाह जो सुठो गुज़रे थो। माशाल्लाह माशाल्लाह, इलाही सुठी ॻाल्हि आहे। हूअं बि तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त पहिरीं घर आहे, पहिरीं ॿार आहिनि, हुन खां पोइ अक्सर माण्हू पंहिंजी फैमिली खे प्रिफर करे पोइ अदरवाइज़ ॿिया कम त पिया दुनिया जा थींदा रहंदा आहिनि। पर अक्सर असां वटि उबतड़ नज़र ईंदो आहे। असां पंहिंजी जेका उमिरि जेका फैमिली खे ॾियण वारी हूंदी आहे उहा सॼी असां एतिरो बिज़ी स्केड्यूल में गुज़ारे छॾींदा आहियूं जो फैमिली खे असां टाइम कोन ॾेई सघंदा आहियूं। ऐं उन खां पोइ वरी जेॾीमहिल वक़्तु ईंदो आहे फैमिली सपोर्ट जी त उहो कमु ज़ाहिर आहे हिकु महदूद उमिरि असां वटि जेको न 60+ जी हिकु महदूद उमिरि आहे त ठीकु आहे जी, हीअ तव्हांजो वर्किंग जेको टाइम आहे। उन खां पोइ तव्हां जॾहिं रिलैक्स थींदा आहियो ऐं चाहींदा आहियो त हाणे तव्हांजी फैमिली तव्हां वटि अचे, ओॾी महिल केरु हूंदो कोन्हे, छो त तव्हां उन्हनि खे सेखारियो ई कोन्हे गॾु वेहणु, गॾु खाइणु, गॾु ॻाल्हाइणु। तव्हां उन्हनि खे उहा शइ सेखारी आहे। ॾिसो न हाणे असां सां बि आहे, हाणे जीअं ॿार ॿाहिरि आहिनि सभु, अदा बि चओ हाणे हिन उमिरि में इहो हूंदो आहे त हस्बैंड वाइफ अकेला ई रहिजी वेंदा आहिनि। तव्हां पंहिंजे फैमिली बचनि खे पढ़ायो लिखायो, त हुननि जी पंहिंजी लाइफ आहे न, तव्हां बाउंड बि नथा करे सघो। हुननि जो पंहिंजो फ्यूचर आहे, ॿारनि जो, हुननि जी पंहिंजी फैमिली हूंदियूं आहिनि। पोइ लास्ट में ईअं हूंदो आहे त हस्बैंड वाइफ वीचारा उहो ई पंहिंजो घरु हूंदो आहे, उहो रिटायर्ड थी वेंदा आहिनि, पंहिंजे ज़ाल मुड़ुस हिक ॿिए खे टाइम ॾींदा आहिनि। त इहो आहे त तव्हां हाणे जॉब में न आहियो त तव्हां जीअं मां हाउस वाइफ त पाण खे बिज़ी रखण लाइ हिकिड़ो इहो सुठो ऑप्शन आहे त तव्हां पाण खे बिज़ी रखो। सही। ऐं उहो बिज़ी रखण सां न सिर्फ़ु तव्हां का जॉब करे रहिया आहियो, बल्कि तव्हां पंहिंजे पाण खे एक्टिव बि रखी रहिया आहियो, काफ़िनि बीमारियुनि खां तव्हां बची रहिया आहियो जेके घर में वेही सोचूं स्पेसिफिकली माज़रत सां, पर असांजूं औरतूं सोचनि में पंहिंजे पाण खे बीमार करे छॾींदियूं आहिनि। हा, छो जो मूंखे शुगर थी पई, वेट मुंहिंजो इलाही हूंदो, ज़ाहिर घर में वेही तव्हां छा कंदव, बसि मानी खाईंदव, सॼो टीवी ॾिसंदव या ड्रामा ॾिसंदव। पोइ मां जॾहिं ॿाहिरि निकितसि त मां त पाण खे इलाही चेंज महसूसु, हाणे मूंखे इलाही माण्हू चवंदा आहिनि तव्हां त इलाही मैडम चेंज थी विया। मां चवंदा वाक़ई इहो कमु करण जो आहे, इहो जेको सॼो क्रेडिट आहे न, इहो तव्हां पाण खे फिज़िकली प्रैक्टिकली पाण खे एक्टिव रखो, तव्हां कमु कयो, ॾिसो तव्हां अलाह जो शुक्र इलाही चेंजिस अची वेंदी आहे। बिल्कुलु इहो तमामु उन्हनि औरतुनि जे लाइ जेके सोचींदा आहिनि त जीअं असां वटि असां कीअं ॿाहिरि निकिरूं, असां कीअं कमु कयूं, असांजी उमिरि हीअं थी वई आहे, हूअं थी वई आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी जवानी में कमु न कयो आहे, इट्स ओके, कॾहिं बि चवंदा आहिनि इट्स नेवर टू लेट, त इहो कॾहिं लेट थींदो ई कोन्हे। तव्हां जेॾीमहिल चाहियो तव्हां निकिरी सघो था। ऐं हिकु ॿी हिना शाह जिलानी जेका आहे उहो अहिड़ो हिकु ॿियो एग्ज़ाम्पल असां वटि अची सघे थो। पढ़ण जी ऐं कमु करण जी काई उमिरि न हूंदी आहे, कॾहिं बि सिखी सघो था, पढ़ी सघो था, काई हा कुझु वीचारियूं मायूं आहिनि लेडीज़ रिस्ट्रिक्शन्स हूंदियूं आहिनि फैमिली जेंट्स जी तरफ़ां, ख़ासि करे मर्दनि हस्बैंड्स या फादर्स या ॿाहिरि थोरो उन्हनि ते कंदा आहिनि, पर मां सम्झां थी हाणे उहो ज़मानो न आहे, हाणे थोरो अॻिते निकिरणु खपे। बिल्कुलु ईअं आहे। अच्छा, हिते मां ज़रूरु तव्हांजी तरफ़ बि इहे सवाल जेके आहिनि उहे तव्हांजी तरफ़ बि इशारो कंदासीं हिननि सवालनि जो। ऐं थोरो सो ॼाणणु चाहियां थी, हीअ हिकु असां वटि हिकु मुआशराती तौर ते हिकु औरत जॾहिं कमु करे थी या नथी करे, हिन साहिबा काफ़ी लेट कमु करणु स्टार्ट कयो, पर
पर जेका असांजो वर्किंग लेडीज़ आहिनि जिन जा नंढा ॿार बि आहिनि, वरी बि हिकु रिस्पॉन्सिबिलिटी असांखे ईअं लॻंदी आहे त घर जी रिस्पॉन्सिबिलिटी औरत जी या मर्द जी कोन्हे, मर्द सिर्फ़ु ॿाहिरि वेंदो ऐं कमु कंदो। तव्हांजो इन बारे में छा ख़्यालु आहे? तव्हांजी स्पेसिफिकली पंहिंजी पर्सनल ज़िंदगी जेका आहे उहा कीअं गुज़री आहे, ऐं छा ईअं हो त असां ॿाहिरि बि कमु कयो पिए पर थोरो सो हाउस होल्ड में बि थोरो इंट्रस्ट ॾेखारियो पिए, छा ईअं हो महबूब साहब? मां पंहिंजे जॉब जे सिलसिले में घर खां ॾाढो ॿाहिरि आयुसि। PhD करणु वियुसि 4 साल त बि घर खां ॿाहिरि, वरी शिकापुर में जॉब कयमि त बि 4 साल ॿाहिरि, वरी प्रिंसिपल थी वियुसि त बि 4 साल ॿाहिरि, वरी कैडेट कॉलेज में वियुसि सांगड़ में प्रिंसिपल थी त 4.5 साल उते ॿाहिरि, वरी नवाब शाह में वियुसि DG थी, वरी उते घर खां ॿाहिरि, वरी जामशोरे में डायरेक्टर थियुसि ब्यूरो जो, वरी बि घर खां ॿाहिरि। त मुंहिंजी जॉब जी जेको आहे वॾे में वॾो हिसो जेको आहे मां घर खां ॿाहिरि रहियो आहियां, ऐं मुंहिंजी गैर हाज़ुरी में मुंहिंजे ॿारनि जी तालीम ऐं तरबियत में मुंहिंजी घरवारी जो तमामु वॾो किरदारु आहे। सही, तमामु वॾो किरदारु आहे। ऐं जॾहिं मां PhD करणु वयुमि पिए त मां हुन खां बाक़ाइदा वेही इजाज़त वरिती। मुंहिंजो 4 सालनि जे लाइ मां ॿाहिरि वञा थो, 4 ॿार आहिनि जिन जी ज़िमेदारी तूं खणी सघें थी त पोइ मां वञा, जे न त पोइ ख़ुशि आहियूं। त हुन चयो त मां ज़िमेदारी खणां थी, तव्हां भली वञो। पोइ मूं पंहिंजे बाबा खां इजाज़त वरिती, उन बि चयो त वञो। अमड़ इजाज़त न पई ॾे। मां वॾो पुटु हुउसि घर में वग़ैरह, त हो चए पई त मां अकेली थी पवंदी सलाह मसलत वग़ैरह, पर फाइनली पोइ उन बि एग्री कयो। त मुंहिंजी ज़िंदगी में जेको ॿारनि जी तरबियत जे हवाले सां जेको मुंहिंजो जेको ख़्यालु हुयो, सोच ऐं महिनत कईसीं, उन में मूंसां मुकमिल तौर ते बाहि ॿेली मुंहिंजी घरवारी थी बीठी, उन करे जेको इहो असांखे कामयाबी थी। अल्हम्दुलिल्लाह सभिनी ॿारनि खे मुकमिल तालीम ॾियारीसीं। मुकमिल तालीम जेका थींदी आहे, 2 पुट उन्हनि PhD कई आहे, हिकिड़ो पुटु जेको आहे अमेरिका में मेडिसिन्स में फेलोशिप थो करे, हिकिड़ी न्याणी जेको आहे सो हुन MBA कई, ॿी न्याणी ग्रेजुएशन कई। त अहिड़ी तरह इहो मरहलो, इहो मामिलो घर जो मुंहिंजो बे इंतिहा सुठो हलियो आहे। माशाल्लाह। चवंदा आहिनि त हर कामयाब मर्द जे पोयां हिकु औरत जो हथु हूंदो आहे। हिते ई जेको एग्ज़ाम्पल आहे उहो एक्चुअल नज़र अचे थो। माशाल्लाह। तस्लीम तस्लीम तस्लीम, हिते असां तस्लीम कयूं था। अच्छा, केतिरो ख़ूबसूरत न हे रिश्तो जेको हस्बैंड वाइफ जो ख़ुदा ताला ठाहियो आहे, एॾो ख़ूबसूरत रिश्तो आहे, ऐं उन रिश्ते में जॾहिं तव्हांखे सेटिस्फिकेशन मिले थी त तव्हांजी ज़िंदगी, चवंदा आहिनि त जीअं असां पहिरीं पिया ॻाल्हायो त इंसानु अगरि सुठियूं शयूं करे थो उनजे फेस मां ख़बर पवंदी आहे, ईअं मूंखे लॻे थो तव्हांजी ज़िंदगी जॾहिं पुरसुकून हूंदी आहे न, त तव्हांजो पंहिंजो अंदरि ॿुधाए रहियो हूंदो आहे। तव्हांजो उथणु, तव्हांजो वेहणु, तव्हांजो ॻाल्हाइणु, तव्हांजो तरीक़ो, उहो ॿुधाए रहियो हूंदो आहे त तव्हांजी ज़िंदगी केॾी पुरसुकून आहे। ऐं तव्हांजो त बख़ूबी ॿुधाइनि था। बिल्कुलु तव्हांजी ज़िंदगी त बख़ूबी ॿुधाए थी। तव्हां बिल्कुलु सही जेको आहे सो निशानदेही कई आहे। घर जो सुकून जेकॾहिं मर्द खे आहे त ईअं सम्झो त हुनजा 70% मसइला हल आहिनि। पोइ इत्मीनान सां वेही बाक़ी दुनियादारी कंदो, जॉब कंदो, ॿारनि खे जे मामलात ते वेही ॻाल्हाईंदो। ऐं मूं पंहिंजे पुटनि ऐं न्याणियुनि खे जेको आहे पंहिंजो दोस्त सम्झी रखियो आहे। पोइ जॾहिं बि असां डाइनिंग टेबल ते वेहंदा आहियूं गॾु मानी खाइण, त दुनिया भर जे हर मसइले ते ॻाल्हाईंदा आहियूं। न्याणियूं पंहिंजे घर जा मसइला ॿुधाइनि, वरी उनखे असां शेयर कयूं, वरी डिस्कस कयूं, पुट ॿुधाइनि। अहिड़ी तरह नोहर जेके आहिनि उहे वरी डायरेक्ट ॻाल्हि कंदियूं त बाबा हाणे हीअ ॻाल्हि आहे, कीअं कजे वग़ैरह। इहो पोटा आहिनि, ॾोहिटा आहिनि, उहे माशाल्लाह पंहिंजो हाल वाल कंदा। त जेकर मां इहो दावा कयां त असांजी हिकिड़ी आइडियल फैमिली आहे, त इन में को वधा न थींदो, ऐं उन में अलाह ताला जो वॾो करम शामिल आहे, रब साईं जी वॾी महिरबानी शामिल आहे। मूंखे अहिड़ी पुरसुकून ज़िंदगी गुज़री। माशाल्लाह।
हिकिड़ी शइ जेका मूं महसूसु कई आहे दुनिया में, ऐं मां चाहियां थो त भली दोस्त ॿुधनि, त जेको दुआ वारो फैक्टर आहे ज़िंदगी में, उहो वॾो कमु थो अचे। कंहिं मिसकिन जी जेका आहे सा मदद करणु, कंहिं ग़रीब खे जेको आहे सो राह ॾेखारणु इन मामलात में किथे बि, ऐं जेकॾहिं कंहिं दिलि सां दुआ कई, उहा कंहिं वॾे माण्हू जी दोस्ती खां बहितर आहे त उन ग़रीब दुआ हुजे। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। मां पंहिंजो कैडेट कॉलेज सांगड़ में हुउसि, उते मां खे 100-125 ऑर्डर्स ॾिना, ॿियनि जाइनि ते ॾिना वग़ैरह। इहो पाकिस्तान इंटरनेशनल स्कूल जद्दा जो प्रिंसिपल हुयुसि, उते ऑर्डर ॾिनासीं। कॾहिं बि कंहिं बि मामले में मां समझौतो न कयो ऐं उन्हनि खे मेरिट ते ॾिनुमि, ऐं उहे माण्हू जेके उतां जा मक़ामी हुया, इहो हमेशह मुंहिंजी प्रायोरिटी हूंदी हुई त जेके जंहिं शहर में इदारो ठहियो आहे, पहिरियों हक़ु उन्हनि जो आहे। पोइ उनजी मोट में जेका दुआ मिले थी, उनजा मुइज़ा मां ॾिसंदो आहियां। बिल्कुलु बिल्कुलु। मुइज़ा ॾिसां थो मां, अञा ताईं ॾिसूं था। उन्हनि जो दुआउनि जो सिलो असांखे अॼु बि मिले थो। अॼु बि मिले थो। जल्दी सां हिकु ब्रेक जी तरफ़ हलूं था। इन्हनि ई ख़ूबसूरत ॻाल्हियुनि खे, ऐं जेको ख़ूबसूरत हिकु फील जेका प्रोग्राम में आहे, इन ई खे मां चाहियां थी त ईअं ई हुजे, ईअं ई जारी हुजे इंशाअल्लाह। कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं ॾाढी ख़ूबसूरत थियूं जेके असांखे शामिलु करणियूं आहिनि, ऐं उन जे लाइ तव्हांजो साथ ज़रूरी आहे। जल्दी सां ब्रेक ते वञो, जल्दी सां वापसि अचो ताकी जल्दी सां असां खोड़ सारियूं ॻाल्हियूं करे सघूं। जी वेलकम बैक। महबूब साहब, असांजो त कुसूर कोन्हे, दुनिया ई आहे। असांजो कुसूर कोन्हे, दुनिया ई आहे। ख़ैर जी, अच्छा जी, अचूं था। कुझु ॻाल्हियूं जेके ब्रेक जे दरमियान थींदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं उन्हनि जो असरु ब्रेक खां वापसि अचण खां पोइ बि रहंदो आहे। ख़ैर जी, हे 3 किताब जेके मुंहिंजे हथ में आहिनि, ऐं माज़रत सां मां हिनखे पहिरीं कोन ॾिठो, बट पहिरीं मूंखे ॾिनियूं कोन हुयूं। इनमें मुंहिंजो को कुसूर कोन्हे, तव्हां ॼाणो था। अच्छा ख़ैर जी, हीअ 3 किताब जेके मुंहिंजे हथ में आहिनि, ऐं उन्हनि जा राइटर असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। हीअ 3 किताब जेके तव्हां ताईं मां पहुचाइण बि चाहियां थी, तव्हांखे ॾेखारण बि चाहियां थी। हिननि किताबनि खे 2 सफ़रनामा, जंहिंमां हिकु मुंहिंजे हथ में आहे, मेहर खां मॉस्को जो सफ़र। आई गेस हिन सफ़रनामे में हिकु शइ जेका मां हमेशह जॾहिं बि को सफ़रनामो खणंदी आहियां त मां ज़रूरु इहो ॼाणणु चाहींदी आहियां, उहे एक्सपीरियंसिस जेके असांखे असांजा पर्सनल एक्सपीरियंस हूंदा आहिनि, असां ॿियनि ताईं पहुचाईंदा आहियूं। केतिरो हद ताईं तव्हांखे लॻे थो त असां ॿियनि जे सफ़र खे आसान ठाहींदा आहियूं? सफ़रनामनि जो तमामु वॾो फ़ाइदो थिए थो पियो, वॾी मालूमात मिले थी पई। असांजे साम्हूं अल्ताफ़ शेख जो मिसाल आहे, उहो लीजेंड आहे सफ़रनामनि में, जेके हुन सफ़रनामा लिखिया ऐं जेतिरो माण्हुनि हुनखे पढ़ियो आहे। ऐं ताज़ो मां जेको आहे, जेको पंहिंजे दोस्त जो सफ़रनामो पढ़ियो, इसराइल वियो आहे, हो पंहिंजो मस्जिद अक्सा इहो सॼो घुमी आयो आहे। उन पंहिंजो किताबु लिखियो आहे, उहो बि पढ़णु जहिड़ो आहे। हिकिड़ो हिते अथव तव्हांखे मेहर खां मॉस्को, ॿियो तुर्की में 4 मुसाफ़िर। सही। ऐं उहो किताबु हींअर मुंहिंजे हथ में आहे, जंहिंजो जेको टाइटल आहे उहो तुर्की में 4 मुसाफ़िर आहे। हीअ उहो किताबु आहे जेको मुंहिंजे हथ में आहे। ऐं जेके माण्हू एक्चुअली असां वटि काफ़ी सारे, असां अॼुकल्ह माइग्रेशन बि घणी पई थिए न, त असां वटि उन्हनि जे लाइ या हूअं बि जेके माण्हू शौक़ु रखनि था, ऐं माण्हू ज़ाहिर उन सफ़र ते काफ़ी अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जेके उन सफ़र ते वञी नथा सघनि, पर अगरि उनजो जेको हिकु इमेजिनरी हिकु व्यू आहे, अगरि ॾिसणु चाहिनि था, त आई एम श्योर त हिननि किताबनि में हुननि खे उहो व्यू मिलंदो। ईअं ई आहे महबूब साहब? हिकिड़ो किताबु अथव जेको हायर एजुकेशन ते। जी बिल्कुलु। इहो वरी असांजी जेका तंज़ीम आहे सिंध विजन, उनजी पब्लिकेशन आहे। सही। त उन हायर एजुकेशन जे मसाइल ते जेके सिंध जा नामवर जेके आहिनि तालीमदान, उन्हनि जो इन में जेको आहे सा लिखत जेका आई आहे। असां इहो तमामु यूनिवर्सिटीज़ में विराए छॾिया आहिनि मुफ़्त में, त जीअं उहो ॾिसनि त उन जा मसइला कहिड़ा आहिनि, सॉल्यूशन्स कहिड़ा आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं आई गेस त असांजी एजुकेशन जे लाइ हीउ हिकु सुठो तोहफ़ो आहे, हिकु सुठो गिफ्ट आहे। ऐं हीउ अच्छा हिकु चवण जे लाइ शायदि हिकु किताबु आहे, पर हिन किताब जा जेके लफ़्ज़ आहिनि न,
उहो हर हिकु लफ़्ज़ कंहिं मसइले जो हल आहे. सो जेके माण्हू चाहिनि था त पंहिंजे मसइलनि खे आसानी सां हल कनि, ठीकु आहे, देयर इज़ सो मच ऑन द इंटरनेट जेको अवेलेबल आहे, पर जेको तव्हां पंहिंजे कंहिंजे एक्सपीरियंसिस मां सिखंदा आहियो, उहे लफ़्ज़ ऐं उहे एक्सपीरियंसिस अनमोल हूंदा आहिनि. उन बजाए इन जे त असां ऑनलाइन वञी ऐं खोड़ सारियूं शयूं ॾिसूं, पर जेके एक्सपीरियंसिस आहिनि इहे एक्चुअली अनमोल हूंदियूं आहिनि. अच्छा जी, कुझु ॻाल्हियूं जेके मां असां वञण खां पहिरीं कुझु ॻाल्हियूं करे रहिया हुआसीं, कुझु ॻाल्हियुनि ते डिस्कशन हली रही हुई, उन्हनि ॻाल्हियुनि खे मां चाहियां थी त कंटिन्यू कजे, उन्हनि शयुनि खे कंटिन्यू कजे. किथे मुंहिंजी चांहि पोइ हरजी वई ऐं उहा असां था छॾे सघूं, जीअं मां पहिरीं चयो चांहि सां जेके आहिनि सॼा इमोशनल कनेक्शन हूंदा आहिनि. हिन साहिबु तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं हिन तमामु ज़िंदगी में जेका माशाल्लाह ॾाढी ख़ूबसूरती सां गुज़री आहे, उहो टाइम जेॾीमहिल तव्हां एज़ अ हाउस वाइफ पंहिंजे ॿारनि जी परवरिश में गुज़ारियो, ही टाइम जेॾीमहिल तव्हां अगेन काफ़ी सारियूं उहे असांजूं औरतूं, बिकॉज़ तव्हां एज़ अ सोशल एक्टिविस्ट कमु कंदा रहंदा आहियो, स्पेसिफिकली तव्हां फोकस तव्हांजो औरतुनि ते हूंदो आहे, ॿारनि ते हूंदो आहे, उनजे लाइ तव्हां कमु कंदा रहंदा आहियो, अॼु उन्हनि जे लाइ बि कमु करे रहिया आहियो. हिन सॼे टाइम में ज़िंदगी जे कहिड़ो उहो टाइम आहे जेको हिन साहिबा खे मिलंदो ऐं उहो चाहींदी त मां हिन टाइम खे वरी जीअं सॼी ज़िंदगी में? को अहिड़ो टाइम? कॉलेज टाइम, कॉलेज लाइफ. ओ हो ज़बरदस्त ज़बरदस्त. उहो टाइम बसि इलाही सुठो टाइम हुयो, यादि ईंदो आहे. छो जो उहा मतिलबु हर दुनिया जी हिकिड़ी अलॻि ई लाइफ हूंदी, पंहिंजे फैमिली सां, पंहिंजे ॿाहिरि पंहिंजे फादर मदर सां, हिकिड़ी उहा मूंखे इलाही लाइफ यादि ईंदी. ज़ाहिर आहे हाणे मुंहिंजा बाबा बि न आहे, मुंहिंजी अम्मी बि न आहे, मुंहिंजा ॿाहिरि आहिनि, हिकिड़ो भाउ आहे, हिकिड़ी भेण आहे. त बसि उहो फैमिली जेके यादूं हूंदियूं आहिनि कुझु, उहे ॿियो कॉलेज में जेके फ्रेंड्स हूंदा आहिनि कॉलेज में, उहे शयूं यादि ईंदियूं आहिनि. मतिलबु हर फ़िक्र खां आज़ादु, को टेंशन न, को मसइला मसाइल न, इलाही सुठी लाइफ गुज़री, इलाही शुक्र. उन में बसि उहे यादूं ईंदियूं आहिनि इलाही. सही सही. ऐं उहा त मतिलबु कॉलेज लाइफ त पोइ उहा एज आहे न जेॾीमहिल तव्हांखे एतिरियूं सारियूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ बि न हूंदियूं आहिनि. बिल्कुलु, हा, रिस्पॉन्सिबिलिटीज़ न हूंदियूं आहिनि. हा, ऐं तव्हां वटि जॾहिं तव्हांजी जिन जूं मदर फादर हयात आहिनि, अलाह सी उन्हनि तमामु पेरेंट्स खे वॾी ज़िंदगी, वॾी ॼमार अता फ़रमाए, सिहत याबी सां गॾु. पर मूंखे ईअं लॻंदो आहे त जेसि ताईं जिन माण्हुनि वटि पंहिंजा पेरेंट्स आहिनि न, चाहे तव्हां केतिरी वॾी बि तव्हांजी एज थी वञे, पर अगरि तव्हांजा पेरेंट्स हयात आहिनि न, त ईअं लॻंदो आहे त तव्हांजे मसइले जो हल साम्हूं आहे, चाहे उहो केतिरो वॾो मसइलो हुजे. बट वंस जॾहिं उहे तव्हां खां परे वञनि था त पोइ ज़ाहिर आहे तव्हांखे ईअं फील थींदो आहे त शायदि हाणे तव्हां ई आहियो ऐं तव्हां अकेला आहियो, चाहे तव्हांजा केतिरा बि रिश्ता तव्हां सां गॾु हुजनि, तव्हांजा ॿार तव्हां सां गॾु हुजनि, तव्हांजा पेरेंट्स खे. मुंहिंजे बाबा जी डेथ थी आहे 95 में न, त मुंहिंजी अम्मी जी हाणे 2 इयर्स पहिरियों थिया. त मुंहिंजी एॾी अटैचमेंट हूंदी हुई पंहिंजी अम्मी सां, हर ॾुख सुख ज़रा शेयर कंदा. मां त मतिलबु एॾो रिश्तो हूंदो आहे, जीअं मुंहिंजी पंहिंजूं न्याणियूं बि आहिनि, त बसि उहो जेका बि हूंदो आहे ॾुख सुख हिक ॿिए सां ई हिकिड़ो फ्रेंडली माहौल हूंदो आहे. त इहे शयूं तव्हांखे इलाही मिस कंदा आहियूं. बिल्कुलु रिश्ता अहिड़ा हूंदा आहिनि न, छो जो मां सम्झंदी आहियां पीउ मां खां वधीक ॿियो कोई बि दुनिया में सचो रिश्तो कोई कोन्हे. सचो रिश्तो कोन्हे. वेरी ट्रू, वेरी ट्रू. महबूब साहब, तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि, ज़िंदगी जो कहिड़ो हिसो? यूनिवर्सिटी लाइफ. यूनिवर्सिटी लाइफ. सिंध यूनिवर्सिटी जामशोरो. ओहो, जामशोरो जा गुज़ारा 4 साल. ओहो, उहे यूनिट्स, उहे रस्ता, उहे बाग, आहा, ज़बरदस्त ज़बरदस्त. अच्छा, अकेले ई गुज़ारियो कि दोस्तनि जो साथ हूंदो? माने अकेलो त नथो गुज़ारे सघिजे, हॉस्टल ई दोस्त आहे, क्लासमेट आहे, दोस्तियाड़ियुनि ताईं वई. कंहिंखे मां पसंदि आहे, कंहिंखे मां पसंदि कयो. ओहो, लिस्ट वॾी आहे, लॻे थो लिस्ट वॾी आहे. पोइ बसि पोइ जीअं थींदो आहे, हुनजी पंहिंजी जाइ ते शादी थी वई, असांजी पंहिंजी शादी थी वई. पोइ राब्ता ख़तमु करे छॾिया. आहिस्ते आहिस्ते पंहिंजो पाण ख़तमु थी विया न, छो जो असां पंहिंजे जॉब जे सिलसिले में हलिया वियासीं लाड़काणे ऐं शिकारपुर तरफ़. हूअ पंहिंजे जॉब जे सिलसिले में हली वई हैदराबाद जे पासे ॾे, हुनखे पंहिंजा ॿार थी विया, असांजा ॿार थी विया. पोइ वरी मतिलबु उहो टाइम ई कोन आयो की बेवफ़ाई वारा के गाना ॿुधिया हुजनि. न उहो आयो ई कोन. बेवफ़ाई न हुन कई न, असां कईसीं जो हिकु ॿिए गाना ॿुधायूं. पसंदि हुई. उन खां पोइ माइटनि असांजी शादी लाइ सुठो रिश्तो ॾिठो, हुननि जो रिश्तो पंहिंजो सुठो थियो. असां हिकु ॿिए लाइ सुठा न हुआसीं. हिकु ॿिए लाइ सुठा न हुआसीं. हिकु ॿिए लाइ असां हिकु ॿिए लाइ सुठा न हुआसीं, तंहिं करे माइटनि न असां हिकु ॿिए जे लाइ सुठा थी सघियासीं, पर इहा नौबत न आई न. अच्छा, उहा नौबत ई कोन आई. नौबत ई न आई. नौबत ई ॻाल्हि आहे. जॾहिं असां उन लाइक़ु थियासीं त हाणे यूनिवर्सिटी जी एजुकेशन ख़तमु थियण वारी आहे,
त माइटनि जेको असांजी शादी कराई हा तेसिताईं किसो ई मटिजी वियो हुनजी असांजो। शादी थी वई। हा बट एक्चुअली या त ख़ैर मज़ाक में खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं असां ज़रूरु कंदा आहियूं ऐं कॾहिं कॾहिं ज़िंदगी जूं हक़ीक़तूं बि हूंदियूं आहिनि, ज़रूरी न आहे त मज़ाक ई हुजे। पर जेका मूंखे लॻे थो तव्हांजी जेका एजुकेशनल लाइफ आहे न स्पेसिफिकली तव्हांजो कॉलेज यूनिवर्सिटी इहो एक्चुअली ॾाढो प्रीशियस टाइम आहे। हा उहो त सभिनी जो थिए थो। हा सभिनी जो थिए थो। मां जॾहिं लारकाणे मां इंटर पास करे सिंध यूनिवर्सिटी जामशोर में अचे दाख़िला वरिती ऑनर्स में, त साल ॾेढ ॿिनि खां पोइ मूंखे लारकाणे जे पुराणनि दोस्तनि चयो त यार हिते बि त पढ़ी सघिजे पई, तालीम हासिलु करे सघिजे थी, एॾा ख़र्च करे तव्हां विया छो वियो? मां चयोमांसि मां जामशोर में वञण खां पोइ ईअं महसूसु कयां थो त मां नओं जनमु वरितो आहे। वरी जॾहिं 8-10 सालनि खां पोइ मां PhD करणु ॿाहिरि वियुसि, पोइ उते वरी 4 साल रही मोटी आयुमि, त दोस्तनि चयो यार कर ख़बर भला इहो तजुर्बो कीअं रहियो? मां चयो मुंहिंजो इहो 3 जनमु थियो आहे। सॼो जेको असांजो वियन आहे उहो बिल्कुलु तब्दील थी थो वञे, ऐं यूनिवर्सिटी जी जेका हायर एजुकेशन आहे ऐं जेके टीचर्स आहिनि ऐं जेको हिकिड़ो माहौल तब्दील थी थो वञे। असां उते मिसाल ॻाल्हि पंहिंजे शहर में वियासीं, सभई लोकल हुया, उन ई शहर जा हुआसीं, ॿाहिरि त कोई कोन हो। पर जॾहिं जामशोर में आयासीं त पोइ हिते असांखे इंटरनेशनल स्टूडेंट्स मिलिया, अरब मिलिया, अफ्रीकी मिलिया, बंगाली दोस्त थिया, पाकिस्तान जे पूरे हिसे जा ॿार आया। ऐं जॾहिं असां उनजो ॻाल्हाइण ऐं सोच उथण वेहण ॾिठो त असां चयोसीं भई असीं त ॼण त हिकिड़े खूह में हुयासीं जेके हिकिड़ी ॻाल्हियूं पियूं हलनि, हे त दुनिया ई ॿी आहे। वरी साॻी फीलिंग्स मुंहिंजी हुई जॾहिं मां PhD करणु ॿाहिरि वियुसि। मां चयो यार असां त ॼण त हे पाकिस्तान में खूह में रहंदा आहियूं, हिते त माहौल ई ॿियो आहे, दुनिया ई ॿी आहे। त इहो जेको तजुर्बो तालीम ऐं वियन में तब्दीली अचे थी, उन जी ज़िंदगी ते वॾो असरु थिए थो। ऐं उहो ई पोइ जेको पंहिंजी सोच ऐं जेको हाणे मिसाल ॻाल्हि जेको मां हिकिड़ो ठोस ॻाल्हि कयां त जेको रवादारी या हिकिड़ो टॉलरेंस, पेशेंस, इहे जेके ॻाल्हियूं जेके असां सिखियूं, इहे सिखियूं सिंध यूनिवर्सिटी जामशोर में। ऐं पोइ जॾहिं मां PhD करणु ॿाहिरि वियुसि त भई दुनिया में जेके बि क़ौमूं आहिनि, जेके बि मज़हब आहिनि, जेके बि ॿोलियूं आहिनि, हर हिक जी पंहिंजी पंहिंजी अहमियत आहे। हर हिक खे पंहिंजी पंहिंजी मुल्क सां, पंहिंजे ॿोलीअ सां, पंहिंजे तहज़ीब सां प्यारु आहे। जेकॾहिं असांखे प्यारु आहे त उन्हनि खे बि आहे, असां उन्हनि जे उन प्यार ऐं जज़्बे खे क़बूलु कयूं त हू असांखे बि क़बूलु कंदा। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। वाकई में असां एक्सट्रीमिज़म खे असां एतिरो एक्सट्रीम ते करे विया आहियूं जो असां नंढियुनि नंढियुनि शयुनि ते फ़र्क़ु ॾिसणु शुरू करे छॾियो आहे। ऐं हमेशह मां हिन शइ खे शायदि कई दफ़ा रिपीट करे चुकी हूंदमि त ॿोली ठीकु आहे, हिकु असासो आहे असांजी सिंधी ॿोली पंहिंजी जॻह ते, बट ॿोली जो इस्तेमालु सिर्फ़ु ओॾी महिल ई थिए थो न जेॾी महिल असांजी कॉन्वर्ज़ेशन थिए थी। त उन खां वधीक हिकु कॉन्वर्ज़ेशन खां वधीक मुंहिंजे ख़्याल में इंसानियत जो दर्जो आहे। असां उन ते फोकस वधीक कयूं त वधीक सुठी ॻाल्हि आहे। अच्छा प्रोग्राम जो टाइम जेको आहे भरियंदो थो वञे, कुझु ख़ूबसूरत ॻाल्हियूं तव्हांजी ज़िंदगीअ मां चाहियां थी त असां सभई कुझु न कुझु सिखी सघूं। को अहिड़ो ज़िंदगी जो हिसो जंहिंखे तव्हां पंहिंजी ज़िंदगी मां माइनस करणु चाहियो, जल्दी सां हिन साहिब? लाइफ जो अहिड़ो को किसो आहे कोन, छा मां तव्हां सां शेयर कयां? मूंखे त को अहिड़ो को किसो यादि न आहे, छो जो एतिरो टाइम गुज़री वियो आहे। कुझु तव्हांखे ख़बर आहे न, जॾहिं औरत ॿाहिरि ईंदी आहे त पोइ इलाही मरहाल खां गुज़री ईंदी आहे। बिल्कुलु। ऐं मां सम्झां थी रस्ता एॾा आसान न हूंदा आहिनि, ख़ासि करके औरत जे लाइ, चाहे उहो कहिड़े डिपार्टमेंट में बि हुजे, चाहे उहो गवर्नमेंट जॉब में हुजे, चाहे उहो प्राइवेटली को कमु करे, चाहे उहो सोशल एक्टिविटी हुजे। त इलाही मसइला हूंदा आहिनि, मैनेज करणा पवंदा आहिनि, स्ट्रॉन्गली बीहणो पवंदो आहे त भई मूंखे इहे कमु ज़िंदगी में करिणो आहे त भले मूंखे केतिरा बि अचनि शयूं अॻियां, मूंखे उहो फेस करणियूं हूंदियूं आहिनि। इलाही शयूं मां बि फेस कयूं, काफ़ी इशूज़ आया ज़िंदगीअ में, पर तकलीफ़ ते बि काफ़ी मरहलो गुज़रियो आहे मुंहिंजो, इलाही तकलीफ़ ते गुज़रिया। सो मां एक्सप्लेन नथी करे सघां उन शयुनि खे, पर मां हमेशह पंहिंजे चहिरे ते मुस्कुराहट रखी आहे,
जो अंदर जी शयूं अंदर में हुजनि त आई थिंक इहो वधीक बहितरु आहे उहे ओपन न थियनि हा। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां दुनिया में ॾुख सुख इहो हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो आहे ऐं मां सम्झंदी आहियां उहो माण्हू कॾहिं बि अॻिते नथो अची सघे जेसि ताईं उहो तकलीफ़ूं बर्दाश्त करे। मां सम्झंदी आहियां हाणे पथर थी विया मूंखे को फ़र्क़ु न पवंदो आहे हाणे कोई छा बि चवंदो आहे औरतुनि ते तव्हां ख़बर आहे माशरो एतिरो असांजो आहे त काई बि अगरि औरत घर खां कंहिं बि हवाले सां भली पॉलिटिकली निकिरे सोशल कमु करे कुझु बि करे त उनखे इलाही ख़ासि करके असांजो जेको मर्दनि जो माशरो आहे सॉरी टू से हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी नेचर हूंदी आहे त इलाही बिल्कुलु बिल्कुलु हालात खे तव्हांखे फेस करिणो पवंदो आहे त मां सम्झंदी आहियां त कुझु बि न आहे ज़िंदगी अगरि तव्हां हिकिड़ी सचाई ते कमु कयो था त तव्हां न हेॾे ॾिसो न तव्हां हे ॾिसो तव्हां सिर्फ़ु पंहिंजे मंज़िल खे ॾिसो त मूंखे पहुचणो काथे आहे मूंखे कमु अचीव करिणो आहे मूंखे भई हिकु टारगेट आहे मूंखे इहो कमु करिणो आहे भले कुझु बि थिए केतिरा बि फाइनेंशियली प्रॉब्लम्स अचनि ईअं ई तव्हांखे मसइला अचनि रस्तो ॾिसो न कंडनि त ईंदा आहिनि न तव्हां जिथे बि सचाई सां कमु कंदा इलाही रुकावटूं ईंदियूं आहिनि पोइ कमु करिणो पवंदो आहे तव्हां मां चवां थी उहा बुज़दिली आहे जो तव्हां सभु कुझु छॾे वेही रहियो सही सही त मसइला इलाही हूंदा आहिनि चवां थी न बसि उहो मां अलाह शुक्र आहे दुआऊं आहिनि माण्हुनि जूं मुंहिंजे पीउ मां जूं दुआऊं जो अॼु मां हिकिड़ी सुठी जाइ ते ऐं हिकिड़ी सिंसियरिटी सां कमु करे माशाल्लाह ऐं आई गेस उन ज़िंदगी जे हिसे खे ज़िंदगी खां मिटाइण बि न खपे बिकॉज़ काफ़ी सारियूं शयूं ऑब्वियसली मां बि फेस कयूं आहिनि काफ़ी सारियूं शयूं असांजो खोड़ सारियूं औरतूं करे रहियूं आहिनि शायदि ओतिरियूं न जेतिरियूं तव्हां कयूं आहिनि बिकॉज़ मूंखे लॻे थो हर जेका औरत जी जनरेशन आहे न हिकु नेक्स्ट जनरेशन जे लाइ हिकु पाथवे जेको आहे उहो ठाहे थी अॼु जेको ज़मानो ॾिसिजे थो हिस्ट्री पढ़िजे थी त शायदि ओतिरियूं न पर किथे न किथे ज़ाहिर मुश्किलातूं असां तव्हांखे थींदो थो वञे न तव्हां ॾिसो जेतिरो अॻिते वेंदव हर माण्हूअ मां ॾिसो मां तव्हां मां बि कुझु पिक थी कयां हुन मां बि पिक थी कयां इहे सुठियूं शयूं आहिनि त बाबा अगरि तव्हां कुझु सिखो था कुझु पढ़ायो था पंहिंजूं शयूं तव्हां अॻिते फॉरवर्ड कयो त इलाही सुठी ॻाल्हि आहे न बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे अच्छा महबूब साहब तव्हां बिल्कुलु पाण खे अकेलो न सम्झो त असां ॿई जेके आहिनि उहे फीमेल जी फेवर में ॻाल्हाए रहिया आहियूं त तव्हां बिल्कुलु पंहिंजे पाण खे अकेलो न सम्झो बिकॉज़ मूंखे लॻे थो ठीकु आहे तकलीफ़ूं असां मेन डोमिनेटेड सोसाइटी में रहूं था हर ॻाल्हि हक़ीक़त आहे पर जेके औरतूं जूं तकलीफ़ूं अॼु ख़तमु थी रहियूं आहिनि आहिस्ते आहिस्ते जेको थींदियूं रहियूं आहिनि उन में मर्दनि जो बि वॾो हिकु रोल आहे मर्दनि बि पंहिंजो जेको पार्ट आहे उहो प्ले कयो आहे सो मर्द बि मुआशिरे जो हिकु अहिड़ो हिसो आहिनि ॿई औरत मर्द इक्वल हिकु हिसो आहिनि ऐं शायदि असां उहो उन इक्वेलिटी खे ग़लति सांचनि में असां विझ छॾियो आहे बट ही हिकु ॾाढी सिंपल सी ॻाल्हि आहे अगरि असां सम्झणु चाहियूं था ऐं ओतिरी ई वधीक इम्पॉर्टेंट ॻाल्हि बि आहे महबूब साहब कोई ज़िंदगी जो हिसो जंहिंखे ग़ाइबु करणु चाहियो पंहिंजी ज़िंदगी मां कोई बि न आहे पूरी ज़िंदगी खे पाण ख़ुशी सां जियो आहे को गिल्ट कोन्हे दिलि कोई बि अहिड़ो कोन्हे जंहिं ते को पछतात थियो हुजे या का तकलीफ़ थी हुजे या उन्हनि खे असां हिसे खे कढी छॾियऊं हर हिकु उमिरि जे हिसाब सां जीअं जीअं वॾा थियासीं शऊर आयो सम्झ आई ओतिरा कयासीं जेका बचपन में ॻाल्हियूं कंदा हुआसीं वरी हाणे पोइ सोचूं चला जीअं त ॿार हुआसीं ॿारहं ॻाल्हियूं कयूं पिया सो इहा ॻाल्हि आहे ऐं अदी जी ॻाल्हि खे मां वधाए अञा थोरो हुन में एड कंदुसि त हीअ असांजो जेको आहे सो मर्दनि जो माशरो आहे असांखे इहा ॻाल्हि तस्लीम करणु खपे त असां मर्द पंहिंजे औरतुनि खे न उन्हनि जो एतिरो क़दुरु कयूं था ऐं न उन जी ॻाल्हि खे अहमियत ॾियूं था ऐं न ई असां हुनखे वधणु ॾियूं था जेकॾहिं हिकिड़ो 1%, 5%, 10%, 15%, 20% कंहिं जाइ ते का तब्दीली आई आहे मर्दनि जे ज़हन में पर 80%, 70% मेजॉरिटी अॼु बि उहे मर्द आहिनि जेके औरत जे मथां तमामु सख़्तु ज़ुल्म था कनि मारनि था कुटनि था उनखे तइलीम ते स्कूल में कॉलेज में दाख़िलाऊं खां रोकनि था जेके हुन ॾाढो चॉइस थी अचे त पुटु आहे न्याणी आहे तव्हांखे तइलीम कंहिंखे ॾियणी आहे हो चए थो मां पुट खे ॾियारींदुसि न्याणी पोइ खे ॾींदी इहा तफ़रीक़ जेसि ताईं ज़हनी तौर ते ख़तमु न थींदी तेसि ताईं हिन असांजे माशरे में इहो सिलसिलो हलंदो रहंदो बिल्कुलु लाज़मी आहे त जेकॾहिं चॉइस थी अचे त मर्द चए त ओतिरो ई हक़ औरत जो पुट जो आहे जेतिरो न्याणी जो फ़र्क़ु न हाणे जेकॾहिं इहा सोच अचे बीठी असां में त पोइ असांजो हीउ माशरो ईंदो जंहिंमें तहमुल रवादारी ऐं बुर्दबारी ईंदी हींअर ॾिसो सिंध में हिकिड़ी सुठी ख़ामोशी सां तब्दीली पई अचे
मां चवंदुसि त इहो हिकिड़ो ख़ामोश इनकलाब आहे त हींअर सिंध जे खोड़ सारियूं जेके तहरीकूं हलनि थियूं जी रिफॉर्म्स जे हवाले सां रवादारी जे हवाले सां उन्हनि खे लीड औरतूं कनि पियूं, नौजवान छोकिरियूं कनि थियूं, पढ़ियल औरतूं कनि थियूं, घर वारियूं औरतूं ॿाहिरि निकिरी आयूं आहिनि। इहा हिकिड़ी सुजाॻीअ जी वॾी लहर आहे। इहा साॻी सोच जेको आहे बलुस्तान में बि आहे, त उते बि जेको आहे कुझु छोकिरियूं कुझु औरतूं निकितियूं आहिनि जेके लीड कनि थियूं। त इन शइ खे असांखे वधाइणो आहे। जेकॾहिं औरत आॾो अचे लीड करे थी कंहिं तहरीक जी, कंहिं मुहिम जी, त असां उनजे पुठियां बीहण में शर्मसारी महसूसु न कयूं, उनखे चऊं, उन पुठियों बि असां ताड़ी वॼायूं, क्लैपिंग कयूं, उनजी हिमत अफ़ज़ाई कयूं त बिल्कुलु असां तव्हांजे पुठियां आहियूं, तव्हां लीड कयो। जॾहिं इहा सोच असांजे मर्दनि में ईंदी, सिंध जे मर्दनि में, त पोइ सम्झिबो त सिंध जेको आहे जन्नत जो ऐं गुलगुज़ार जो माहौल थींदो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा, तक़रीबन टाइम ख़तमु थी वियो आहे। मां चाहियां थी त तव्हां ॿई ॾाढा एक्सपीरियंस्ड माण्हू आहियो ऐं ॾाढो ख़ूबसूरती सां पंहिंजी ज़िंदगियुनि खे तव्हां ॿिन्ही गुज़ारियो आहे ऐं हिकु ख़ूबसूरत एग्ज़ाम्पल थी असांजी यूथ जे साम्हूं आहियो तव्हां पंहिंजी ज़िंदगीअनि मां को अहिड़ो एक्सपीरियंस या को अहिड़ो मैसेज पंहिंजी ज़िंदगी खे ॾिसंदे असांजी अॼोकी जेके यंग असांजी जनरेशन आहे उनखे छा चवणु चाहींदो? मां त अॼुकल्ह जेको ख़ासि करे एज़ अ लेडी जे हिसाब सां, फीमेल जे हिसाब सां पंहिंजे औरतुनि खे इहो ई मैसेज ॾींदमि त हे दुनिया आहे, हिते अचिणो वञिणो आहे सभिनि खे, त बहितर आहे पंहिंजो फ्यूचर प्लान कनि, ॻोठनि मां निकिरी अचनि, पंहिंजी एजुकेशन, मेन त एजुकेशन तव्हांखे खपे। हाणे उहो ज़मानो कोन्हे जो असां गुज़ारे छॾियोसीं, ठीकु आहे। हाणे तव्हां पंहिंजे ॿारनि खे, न्याणियूं हुजनि चाहे पुट, ॿई बराबरी आहे। पहिरियों जीअं तव्हां चओ त पुटनि खे, पर हाणे न्याणियुनि खे बि माण्हू, सभु माण्हू जेके आहे न पढ़ियल लिखियल एजुकेटेड घणो थी विया आहिनि, त उहो प्रिफर न्याणी खे बि ओतिरो ई था टाइम ॾियनि, भई पुट खे बि। त बहितर आहे उन्हनि खे अॻिते आणियो, पंहिंजे स्किल्स डेवलप कयो, सिखा वठो। सेंटर्स जीअं आहिनि, इंस्टीट्यूट आहिनि, चाहे उहो मेल आहिनि चाहे फीमेल आहिनि, गवर्नमेंट जी जॉब्स खे छॾे करे पंहिंजा महिनत कयो, अॻिते अचो, मैरिट ते अचो। चाहे मूंखे ॿुधायो हिकिड़ो मैट्रिक या इंटर, मां हिकिड़ो सेंटर हलाए रही आहियां, सॉरी टाइम थोरो लॻंदो, त उन में इहो आहे त इंटर ऐं मैट्रिक जूं गर्ल्स छोकिरियूं आहिनि वीचारियूं ॻोठनि जूं, उन्हनि खे अलिफ बे बि नथी अचे, 1 2 या पंहिंजो नालो बि लिखणु नथो अचे। हा, उनखे असां लिटरेसी सेखारियूं था। हाणे मूंखे ॿुधाइए, इंटर पढ़ी अगरि छोकिरियूं सुभाणे गवर्नमेंट जॉब कंदियूं, अॻिते छा पढ़ाईंदियूं? हिनखे कुझु बि नथो अचे। त इन्हनि शयुनि खे थोरो गवर्नमेंट खे बि खपे, अहिड़ा इदारा ॿारनि खे मेरिट ते खणी अचनि, चाहे गर्ल्स या हुजनि या बॉइज़, ऐं थोरो पंहिंजी लेडीज़ खे इहो ई चवंदमि आख़िरी त बाबा अॻिते अचो, उहो ज़मानो गुज़री वियो आहे, हाणे थोरी महिनत कयो, पंहिंजा जेके बि स्किल, भले ज़रूरी न तव्हां पढ़ियल न आहियो, इन मतिलबु न त तव्हां कुझु करे नथा सघो, अॻिते अचो, पंहिंजा बिज़नेस जेको तव्हां वटि कढ़ाइयूं आहिनि, सिलाई था सिखो, या एम्ब्रॉयडरी, टोपियूं था ठाहिनि, रिलियूं था ठाहिनि, अजरक था ठाहिनि, सिंध में उनखे प्रोमोट कयो पंहिंजी हैंडीक्राफ्ट खे, ऐं इनशाला पंहिंजी महिनत करे ऐं अॻिते अचो। इंशाअल्लाह, ऐं अॻिते इंशाअल्लाह असांजी सिंध जी हर न्याणी, हर औरत ज़रूरु अॻिते ईंदी। ऐं हिकु न बल्कि खोड़ सारियूं असां वटि हिना शाह जिलानी साहिबा हूंदियूं जेके असांजे सिंध जे लाइ, असांजे सिंध जे माण्हुनि जे लाइ, सिंध जे ॿारनि जे लाइ कमु करे रही हूंदियूं। तव्हांजो ज़िंदगी जे एक्सपीरियंस मां को हिकु मैसेज असांजे नाज़रीन जे लाइ जल्दी सां। हीउ जेको दौरु आहे, हीउ दौरु टेक्नोलॉजी जो दौरु आहे, सही, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, ऐं मोबाइल जे करे, इंटरनेट जे करे सॼी दुनिया गंढिजी वई आहे। इन जा हज़ारे फ़ाइदा आहिनि, पर वालिदैन जी ज़िमेदारी तमामु घणी वधी थी वञे। उन मोबाइल ते, इंटरनेट ते जेको स्टफ थो अचे, शेयर थिए, उहो हर क़िस्म जो अचे थो। उहो कचनि ज़हन खे, ॿारनि खे, न्याणी हुजे या पुटु हुजे, उन्हनि ते तमामु घणो असरु थिए थो। हाणे इहो वालिदैन ते दरमुदार रखे थो त पीअर पंहिंजे पुटनि जी हिफ़ाज़त कनि
जी ऐं माइर जेके आहिनि पंहिंजी नियाणी जी हिफ़ाज़त कनि त उन्हनि वटि कहिड़ो स्टफ थो अचे, हू छा थियूं ॾिसनि, छा थियूं पढ़नि। सही सही वक़्फ़े वक़्फ़े सां उनजी जेको आहे लैपटॉप उहो चेक कनि, उनजी जेका हींअर स्मार्ट मोबाइल निकितियूं आहिनि उनखे चेक कनि ऐं उन सां वेही उन बारे में गुफ़्तगू कनि, उनखे सम्झाइनि त बाबा हीअ जेका शइ तव्हां ॾिसो था या जंहिं तरह वञो था इन मां जेको आहे फ़ाइदो कोन्हे। ऐं हिकिड़ी ॿी शइ जेका ख़ामोशी सां पर तमामु तेज़ी सां वधी रही आहे उहा आहे मज़हबी इंतिहा पसंदी। जी जी पोइ उन में तव्हां ॾिसो उनजी लपेट में नियाणियूं हुजनि या पुट हुजनि, इहे नौजवान ज़हन अची था वञनि ऐं पोइ निकिरी था पवनि। इहे जेके वाक़िया थियनि था, ख़तरनाक वाक़िया, हाणे मां कहिड़े नमूने में हिन जो इज़हार कयां, उनजी जेका आहे सा लपेट में नौजवान ई अचनि था, उहे वीचारा मरनि था, ॿुॾनि था, जेल था वञनि पिया। इते वालदेन जी कोताही आहे, उनखे संभालणु, सही उनखे संभालणु इहो असांजे मथां हिकिड़ो तमामु वॾी ज़िमेदारी आहे हिन दौर जे वालदेन जी। सही, थैंक यू सो मच असां गॾु हुजण जे लाइ, असांजे प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ, पंहिंजा ख़ूबसूरत एक्सपीरियंसिस असांजे नाज़रीन सां शेयर करण जे लाइ। आख़िर में हाशिम भाई जो आवाज़ु शामिल करे रहिया आहियूं, हिकु ख़ूबसूरत गानो असां इंशाल्लाह शामिल करे रहिया आहियूं ऐं तव्हां सां मुलाक़ात वरी इंशाल्लाह मंडे ते थींदी। 2 ॾींहंनि जो हिकु गैप आहे, पर चवंदा आहिनि त इहे जेके नंढियूं नंढियूं जुदायूं हूंदियूं आहिनि न, थियणु ज़रूरी हूंदो आहे। तॾहिं ई जॾहिं तव्हां जॾहिं 2 ॾींहंनि जे गैप खां पोइ मिलंदा आहियो तॾहिं उहा ख़ूबसूरती ऐं हूअं बि कंहिं बि शइ में रुकावट जेका थोरी देरि जी ईंदी आहे उहा मुंहिंजे ख़्याल में हिकु हेल्दी रिलेशन जो हिकु सबूत हूंदो आहे। सो रिलेशन्स खे अगरि हेल्दी रखणु चाहियो था त इहा हिकु नंढड़ी शइ जेका मां किथे पढ़ी त ज़िंदगी में हर शइ जे लाइ पॉज़ ॾियणु ॾाढो ज़रूरी आहे। का बि शइ अगरि तव्हां छिकंदा रहंदो खिचंदा रहंदो त उहा किथे न किथे अची टुटी पवंदी। सो अगरि चाहियो था त उहा फ्लैक्सिबल रहे, उहा सुठी रहे, त उन्हनि शयुनि खे किथे न किथे गैप ॾींदा रहंदा कयो। तंहिं करे असां 2 ॾींहंनि जो गैप वठूं पिया। इंशाल्लाह मंडे ते मुलाक़ात थींदी। तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन गाने सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। सदाई अकेला सफर में रयासी, उन्यारा उन्यारा अंदर में रयासी। सदाई अकेला सफर में रहासी, सदाई अकेला सफर में रहासी, उन्यारा उन्यारा अंदर में रहासी, उन्यारा उन्यारा अंदर में रहासी, सदाई अकेला। बिछोड़े जो तूफान लगोच तो हो, बिछोड़े जो तूफान, बिछोड़े जो तूफान लगोच तो हो, सदियों के उन्हीं जे पत्थर में रहासी, सदियों के उन्हीं जे पत्थर में रहासी, उन्यारा उन्यारा अंदर में रहासी, उन्यारा उन्यारा अंदर में रहासी। हुनन बे इरादा
सखी तिन अखिन जे सहर में रहियासीं, सखी तिन अखिन जे सहर में रहियासीं, उञारा उञारा अंदर में रहियासीं, उञारा उञारा अंदर में रहियासीं। कदें कंहिं सितम जी कभी कोन शिकवा, कदें कंहिं सितम जी, कदें कंहिं सितम जी कभी कोन शिकवा, उन्हीअ ॻाल्हि जे ई असर में रहियासीं, इन्हीअ ॻाल्हि जे ई असर में रहियासीं, उञारा उञारा अंदर में रहियासीं, उञारा उञारा अंदर में रहियासीं, सदाई अकेला सफ़र में रहियासीं, सदाई अकेला सफ़र में रहियासीं, उञारा उञारा अंदर में रहियासीं, उञारा उञारा अंदर में रहियासीं।